सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि में मेरिट जी लताड़ तालीमी इदारनि खे खांगाइण ऐं फ़ीअनि में वाध ख़िलाफ़ ऐं तालीमी इदारनि में अमन अमान जी बहाली लाइ सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस मुनक़द कई। कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो त सिंध जी तालीमी इदारनि में हथियारनि जी निमाइश ॻणती जोगी आहे। नाक़स सिक्योरिटी में मुलवस ऑफिसरनि खे पधिरो करे इदारती कार्रवाई करे केस दाख़िल कयो वञनि। तालीमी इदारनि खे हथियारनि खां पाक साफ़ बणायो वञे। यूनिवर्सिटियुनि जूं फ़ीऊं घटायूं वञनि। समूरनि शागिर्दनि खे हॉस्टल ऐं पॉइंट बस जी सहूलियत फ़राहम कई वञे। कॉन्फ्रेंस में अवामी तहरीक मरकज़ी जनरल सेक्रेटरी साजिद हुसैन मैसर, सिंधी शागिर्द तहरीक मरकज़ी सदर नवीद अब्बास कलोड़ो, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, सीनियर सहाफ़ी दस्तगीर भट्टी, एडवोकेट अशोक कुमार ऐं ॿियनि ख़िताब कयो। नज़म ॿुधाइण जे लाइ शिरकत कयो अवामी तहरीक ज़िले हैदराबाद जे सदर साईं सरमन राजपूत साहब जन खे तबान अचन ऐं नज़म ॿुधाइण। अपनी दुनिया पे सदियों से छाई हुई, अपनी दुनिया पे सदियों से छाई हुई जुल्म और लूट की संग दिल रात है। ये न समझो कि ये आज की बात है। जब से धरती बनी, जब से दुनिया बसी, हम यूं ही जिंदगी को तरसते रहे। मौत की आंधियां घर पे छाती रही, आग और खून के बादल बरसते रहे। तुम भी मजबूर हो, हम भी मजबूर हैं। क्या करें ये बुजुर्गों की सौगात। हम अंधेरे गुफाओं से निकले मगर रोशनी अपने सीने से फूटी नहीं। हमने जंगल तो शहरों में बदले मगर हमसे जंगल की तहजीब छूटी नहीं। अपनी बदनाम इंसानियत की कसम, अपनी हैवानियत आज तक सफे। हमने सुकरात को जहर की फेंट दी और ईसा को सूली का तोहफा दिया। हमने गांधी के सीने को छलनी किया और कैनेडी का जवाब में नहला दिया। हर वो मुसीबत जो इंसान पर आती है, उस मुसीबत में इंसान का ही हाथ है। हिरोशिमा की झुलसी जमीन की कसम, नागासाकी की सुलगती फिजा की कसम, जिन पे जंगल का कानून भी थूक दे, एटमी दौड़ के वो दरिंदे। अपनी बढ़ती हुई नस्ल खुद फौंक दे, ऐसी बरज़ात अपनी एक जात है। हम तबाही के रास्ते में इतना बढ़े कि तबाही का रास्ता ही बाकी नहीं। खून इंसान जहां सागरों में बटे, इससे आगे वो महफिल वो साकी नहीं। बस इन अंधेरों की इतनी ही औकात है, इससे आगे उजालों की बात। गुजारिश करे थी सिंधी शागिर्द तहरीक ज़िले हैदराबाद नायब सदर साथी सरमत मोरियो के पाण चल अचे गीत पेश लहरी को हारिल जे नाम लहरी को हारिल ही दीन बुघारे वींदासी। छो पेर पसारे वेठोआ उत डूंगर डारे वींदासी, उत डूंगर डारे वींदासी। छो घबराई तो कोट ॾिसी ही ऊंची ऊंची ओट ॾिसी। छो घबराई तो कोट ॾिसी ही ऊंची ऊंची ओट ॾिसी। छो घबराई तो कोट ॾिसी ही ऊंची ऊंची ओट ॾिसी। ज़िंदान उॾाए वींदासी, ज़िंदान उॾाए वींदासी, ज़ंजीर पिघारे वींदासी। छो पेर पसारे वेठोआ उत डूंगर डारे वींदासी, उत डूंगर डारे वींदासी। हाणे अजाणी तकरीर पेश करण गुजारिश करे थी सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अगवान साथी गुलाम अली जौ के पाण जी अजाणी तकरीर साथ करे लो भरे दूधा जित धगन मोदरगन मोख ॾिया सांदाणियूं सहकन अॼुपुर आंगड़ियन वेड़वारे मचते। सिंधी शागिर्द तहरीक जा मरकज़ी सदर साथी नवीद अब्बास कलोड़ो साहब, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर अती उमरा समूह ऐं ॿिया महिमान स्टेज ते वेठल एडवोकेट नवीद जरवाल साहब ईजा ऐं हाल में वेठल मुंहिंजा भाइर भेनरूं जीए सिंध, जीए लतीफ़, जीए फ़िक्रे रसूल बख़्श पढ़ी जो। सबका पहिरीं त सिंधी शागिर्द तहरीक खे शाबस में जसोजन जंहिं सिंध जे मसइलनि ऐं सिंध जी तहरीक खे जेको खाराइण वञी रही आहे सिंध गवर्नमेंट ऐं सिंध जे यूनिवर्सिटी में जेका हालत आहे ओवरऑल जेका समूरी सिंध जी तहरीकी सूरत हाल आहे उन ते जॾहिं हर जगह ते ख़ामोशी आहे। सिंधी शागिर्द तहरीक आवाज़ उथारे बेड़ा को गॾु कयो आहे ऐं जदोजहद जी शुरूआत की आहे। उन्हनि में जेके तंज़ीमूं आहिनि PRSF आहे या असां जेके महिमान खे असीं भलीका चऊं था। साथियो, सिंधी शागिर्द तहरीक हीअ पंहिंजे जदोजहद जी एहतियात जी तहरीक की शुरूआत की आहे, जंहिंमें सिंध हुकूमत तरफ़ां
सिंध राज्य के तैलीमी इदारा खासकर स्कूल में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत खांगाइन यानी नो करप्शन जो कर छाए पायरन ब्रोकर का आर्मी बैंकर का आर्मी इदारा का फंडिंग वठी जो तैलीमी इदारा के खांगाइन मिडिल क्लास के अप्रोच रही बड़े की अप्रोच रही उन्होंने पैसा हड़पने की कोशिश की थी आई सिंध जो गरीब तबको है बोरिया तबको है उनके तैलीमी इदारों का बल्कि तैलीमी शऊर का परे जगह पे होंगे यानी वो जो गरीब तबको है बोरिया तबको है हारी है वो अच्छी न सके तैलीमी इदारों में पहली साजिशिया यो सिंध यूनिवर्सिटी में जेका दहशतगर्दी की हालत है यानी हाथ छो गया मानो अच्छे बात उन्होंने हथियार दिलो हॉस्टल के अंदर सिक्योरिटी गार्ड की मौजूदगी में इदारे के ऑफिशियल गेटन जे अचवंज रास्ता आहिनि उतां हथियार खणी हॉस्टल के कमरनि ते जेके माण्हू बैठी सघनि तव्हां छा था सम्झो छा उहे माण्हू हथियार खणी था वञनि या उतां शामिल उहे माण्हू जेके उन्हनि खे इजाज़त पिया ॾियनि डायरेक्टली तव्हां इहे खणी वञो ऐं हरकत वञी करियो ऐं तइलीमी इदारनि खे हीअं तबाह करियो तबाह जी सूरत में करियो त सुभाणे हारी कोड़े त पंहिंजी नियाणी खे यूनिवर्सिटी में न मोकिले सघिजे आई हुआ न्याणी जेके पढ़ी वो पढ़ी वही उनसा जुठ केड़ी कभी हुआ कभी नायला रहते वाली हुआ कभी चंडा मेडिकल कॉलेज में शागिर्द जो मारी में वो ये यदि मार की 10 शास्त्र जे आडो रोड दे ट्रेन कर एवे असानी न्याणी के लताड़े छडियो डॉक्टर के या सुरता कभी जी तरफ से पब्लिक सर्विस कमीशन है यानी कमीशन का इदारा जेके उन्हनि माण्हुनि खे भर्ती करे जेके आवाम जी खिदमत कनि पर उन्हनि अहिड़ा कामोरा भर्ती करे छॾिया आहिनि कामोर जो कम आहे त सिंधी ग़रीब आवाम खे लुटनि तव्हांखे हक़ीक़ी ॻाल्हि थो ॿुधायां ताज़ो एएसआई जूं पोस्टूं जारी थियूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे टेस्ट वरिती वई मुंहिंजो कोई दोस्त हुन में इंटरव्यू में ना पास किया होता है यकीन कोन लगा इंटरव्यू में उन्होंने पूछो छा ता जो को जाती जान सुना वालो पुलिस में आए जे न बिगड़े जे हां के मीडिया का को और इदारा तरफा कार्रवाई ता 45 लाख रुपया जो ता के सीट जो न असांजो कोई कैंडिडेट बैठो है अबे न्याय है जेका के पुलिस में भर्ती की थी गवर्नमेंट स्टेटमेंट करे तो दोड़े तो उते जो एसएचओ थाने जो चेतो के गवर्नमेंट स्टेट में कढी एके भर्ती के मुझे थाने ते जे मैं ऑफिस ते उते हुजे या हालत है जो ये कामोरा भर्ती है कामोरा आप मुझे अंग करता है आगे पेश किया है जेके यूनेस्को पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे आई खुद सिंध गवर्नमेंट जेके सिंध जी तहरीक की सूरत हाल में जेके पेश कया है लिखत में है वो तां या पेश करूंगा सिंध जो लिटरेसी रेट आ तहरीक जो यानी हाल की सर्वे 2023-24 पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे इंडिया उनमें 1 से 57% लिटरेसी रेट आ 57% जो सिंध हुकूमत पान में शामिल हुआ थी है बाकी जो 47% हुआ है 46% हुआ है सॉरी वो 46% इनो नहीं तेरी मारे वो जब मेट्रो तय के बाद बेचदा ठीक है मेट्रो तय फीमेल शागिर्द में बेचदे कोई पर हुआ सिंध जो रेशियो है वो है फकत 20% न्याय जगह मेट्रो तय बेचदे इंटर जी का था न करो आई आउट ऑफ स्कूल के चिल्ड्रन है वो बाहर के स्कूल वने नहीं कौन था उन्हें जो सेक्टर आए 46% बाहर में हेस ताई सिंध जे बाहर स्कूल जो वही कॉलेज हुआ आई उनमें ता यकीन कदा 52% 46% मां 52% न्याय वाली ये हेस ताई स्कूल जो वहाँ कॉलेज हुआ ताके यकीन कौन थी तो प्राइमरी स्कूल जेके है ना उन्हें जी अणकुट इलेक्ट्रिसिटी जी का उते मौजूदगी कोने को यही कारण इलेक्ट्रिसिटी मौजूद है खुद सिंध गवर्नमेंट चाहिए सिंध गवर्नमेंट की रिपोर्ट का ऑफिशियल वेबसाइट में जो स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट है उन्होंने पेश किया है यानी हाई स्कूल में फकत 70% इलेक्ट्रिसिटी मुहैया की हुई है 70% का अधिक ना है सिंध जी का टोटल बजट है जीडीपी का पेश किया 2017 आना में दिया 2.1 तरीके जो खर्चो गया टोटल जीडीपी जो 2019 में केवल 2.0 2019 का 20 में का जीडीपी है 1.9 यानी जीडीपी घट सकती है जी दुनिया तरक्की तरफ बढ़े गई जी डेवलपमेंट दे गई जी डिजिटल वर्ल्ड है गई कि सिंध हुकूमत तहलीम जो रेशो घटाए गई यानी दुनिया तहलीम की तरक्की पे करे असा तहलीम में कोई बदल नहीं
ऐं हाणे जेका घटि जेका हाणे पे थिया हिन साल जेका बजट पेश किया उनमें फ़क़त तइलीम लाइ 0.8% जीडीपी उन्हनि रखी आहे तइलीमी ख़र्चे लाइ। उनमें यूनिवर्सिटियूं हलंदियूं, स्कूल हलंदा, ॿारनि जा ख़र्चा थींदा। सिंध जा फ़क़त 10% अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंमें हैंड वॉश जी सहूलियत आहे। 10% स्कूल पूरी सिंध में जिते उहा सहूलियत मुहैया आहे जिते ॿार हथ धोई सघनि था, न किथे कोन्हे ॿियनि स्कूलनि में। फ़क़त 47% स्टूडेंट पर क्लास सिंध हुकूमत जो पूरी जेका सिंध आहे हर के स्कूल जेको आहे उनमें 47 ॿार पर क्लास आहिनि। उहा सिंध हुकूमत जी पर जॾहिं असां अंदाज़ो लॻायूं था स्कूल जेके बंदि आहिनि या हिकिड़ो उस्ताद जॾहिं 20 खां वधीक शागिर्दनि खे पढ़ाए थो उते प्राइमरी स्कूल जी असीं पढ़ी आया आहियूं, उते जी कहिड़ी हालत हूंदी जेका अखि ॾिठी असीं ॿुधायूं। सिंध में जेका ईसीसी में दाख़िला थिए थी यानी ईसीसी का जेका शुरू थिए थी फ़क़त दाख़िल थियनि था जेके वे पूरी सिंध में फ़क़त 6 घंटे ॿार दाख़िल थियनि था। ऐं वे जॾहिं इंटर ताईं 12वीं क्लास ताईं जॾहिं पहुचनि था उनमें नियाणियुनि जो रेशियो फ़क़त आहे 25%, जेको बचे थो वञे इसी गांव में अचे थो पर वो थिए थो। सिंध जो जेके यूनिवर्सिटियूं आहिनि उहे तव्हां दुनिया जे आलमी लेवल ते छॾे ॾियो पर एशिया जूं जेके टॉप यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में का बि यूनिवर्सिटी सिंध जी नथी अचे। ऐं सिंध यूनिवर्सिटी में करप्शन जो करे इहो आहे त 2020 में जॾहिं एंटी करप्शन बोर्ड सिंध में सिंध यूनिवर्सिटी सिर्फ़ सिंध यूनिवर्सिटी में या करप्शन जा अंदाज़ा अॻु करे ॾिना त जेको गुज़रियल वीसी आहे उन 80 करोड़ जी करप्शन कई। पर 80 करोड़ अञा ताईं रिपोर्ट पियो न हुई, न्यूज़ चैनल ते पियो रिपोर्ट 80 करोड़ जी करप्शन कई। उन करप्शन ते 50,000 ॾेई गुज़रियल रजिस्ट्रार ऐं गुज़रियल वीसी पे ज़मानत करायूं ऐं वरी 2021 में उहा रिवाइज थी। तो हाणे असीं रिवाइज था कयूं हाणे जेका 71 करोड़ जी जेका करप्शन थी आहे सिंध यूनिवर्सिटी में। जॾहिं उहा समरी में वज़ीर आला मुराद अली शाह साहब त मुराद अली शाह साहब ने पाबंदी हणी चई त हीअ एंटी करप्शन जो असांखे इजाज़त ॾियो त शहरी वधीक जांच पड़ताल कयूं। जांच पड़ताल में पाबंदी लॻाई थी वधीक जांच पड़ताल जी ज़रूरत कोन्हे ऐं उहो 6 साल या वो वीसी खाईंदो रहियो। हाणे वरी नवां वीसी आया त वरी नए सिंध में जा जेके स्कूल आहिनि उहे केर उनमें कंप्यूटर लैब कोन्हे को ये चंद स्कूल कंहिं स्कूल में साइंस लैब मौजूद नाहे। सिंध जा केतिरा ई स्कूल आहिनि जंहिंमें का बि डिजिटलाइज या दुनिया जेका आहे कि रिपोर्ट अहिड़ो सिस्टम को अहिड़ो वजूद कोन्हे। पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे जी रिपोर्ट आहे 2023-24 अहिड़ा स्कूल तव्हां पंजाब में ॾिसो, पंजाब में इलेक्ट्रिसिटी जो रेट आहे 99% आहे प्राइमरी स्कूलनि में ऐं 57% आहे सिंध जे स्कूलनि में। इहा सूरत हाल आहे सिंध जे तइलीमी इदारनि जी, इहा सूरत हाल आहे सिंध जे स्कूलनि जी। ऐं वॾा सकाफ़ती सियाहत जो असांजो थियो वेठो आहे साईं साहब उनमें हिकिड़ो छठो ज़िलो सकाफ़ती सियाहत जो जेको तारीख़ आहे तहज़ीब आहे सिंधी शादी तहरीक के यूनिवर्सिटी सदर साथी शेख सरगाणी के पार्टी में गाल साथियों सिंध गवर्नमेंट तरफा एक तरफ त अगे ही इनडायरेक्टली जेको है सो सिंध जे तालीमी इदारनि में जेको है करप्शन करे इन्हनि खे लुटियो पियो वञे। ॿिए तरफ़ हाणे हे इनडायरेक्टली खाई हाणे इन्हनि खे जेको आहे सो उहो मतिलबु हाणे पेट कोन थो भरिजे जंहिंजे करे जेको आहे हे वरी अची पहुता आहिनि त पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत सिंध जे इदारनि खे तालीमी इदारनि खे हलायूं। तव्हां हिननि जी तालीमी इदारनि में कारकर्दगी ॾिसो त जेको आहे सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी मूंखे टियों आहे त मां सिंध यूनिवर्सिटी में पढ़ां थो पियो त इन सिर्फ़ु 2 सालनि में सिंध यूनिवर्सिटी जी जेका एडमिशन फीस जेका आहे दाख़िला जी फीस उहा जॾहिं आऊं आयो यूनिवर्सिटी में त 41,500 रुपया हुई ऐं हाणे 2 सालनि में जेका आहे उहा फीस वरी पहुती आहे 48,500 रुपया। मतिलबु आहे जेका आहे सा 8,000 रुपया फीस के बाद सिर्फ़ु 2 सालनि में ॾींहों ॾींहुं ही फीसनि में जेको आहे ॻरियूं जेको आहे बाद फीसनि में करे रहिया आहिनि जंहिं करे जेके असांजे ग़रीब तबके हाणे ॿियूं त जेके इदारा आहिनि यूनिवर्सिटियुनि जा जेके ॿिया वॾियूं वॾियूं जेके प्राइवेट यूनिवर्सिटी हलनि थियूं पियूं उन्हनि में त असांजी जेका आहे ग़रीब तबके आहे जेको लोअर तबको आहे हेठियों तबको हुननि जे बाद पढ़नि ई कोन। पर हिकिड़ी जेका लतीफ़ यूनिवर्सिटी थी वई सिंध यूनिवर्सिटी थी वई अहिड़नि कुझु यूनिवर्सिटियुनि में जेको ग़रीब तबके मां जेको ॿार वठनि मां अची करे पढ़नि था हे हिननि खे इहो बि अख में कंडो लॻल आहे त हिननि जी बि फीस वधायूं त जीअं जेको आहे जेके कुझु जेके आहिनि ग़रीब तबके जा या जेके मिडिल क्लास जा जेके शागिर्द जेके अचनि था यूनिवर्सिटी में पढ़नि था उन्हनि जी पढ़ाई बंदि करे वञे। साथियों हिननि जी फीस त हर साल वधे थी पई
पर जेका इन्हनि सहूलियत ॾिनी आहे यूनिवर्सिटी अंदर तालीमी जेको हिन तालीम में जेका हिननि जेको सुधारो आंदो आहे उहो 0/0 आहे। हिननि जी तव्हां अचो जेको आहे हॉस्टल में तव्हां ॾिसो त हॉस्टल में न पाणी साफ़ आहे न जेका आहे मानी साफ़ आहे। अगरि को बि ॿाहिरि माण्हू अगरि हॉस्टल में अची से ॿ ॾींहं मानी खाए न 3 ॾींहं ते वञी घर में सुतो पियो आहे हज़ारनि जो इलाज कराईंदो। एतिरी त हिननि जी घटिया मानी आहे न को जेको आहे हिननि जी चेकिंग बैलेंस आहे ऐं न ई का शइ बस मथा हिननि खे जेको आहे तो फीस जी बात फी में बात करणी आहे ऐं जेको आहे गरीब आवाम खे लुटणो आहे ऐं जेको आहे हिननि जा जेका पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जा जेके प्रोग्राम आणणा आहिनि ॿियो हिननि खे जेको आहे न तालीम में सुधारो आणणो आहे न हॉस्टल में खाद खुराक खे सुधारो आणणो आहे न ई पाणी खे फॉलो करणो आहे। अगरि हिन पाणी जे मसइले ते या के जेको हॉस्टल में जेको खाधे जो मसइलो आहे उन ते केरु ॻाल्हाईंदो त उहो शागिर्द सियासत थो करे ऐं उहो पंहिंजी तालीम खां परे आहे ऐं हिन जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो हिन जे सपिलियूं हणो त जीअं इहो पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾिए ऐं जेको आहे हिन मसइलनि जे ख़िलाफ़ न थिए। बाबा तव्हां पंहिंजा मसइला सही कयो जेके तव्हां पाणी साफ़ रखो हुते मानी साफ़ रखो त तव्हां केरु कंहिंखे जेका फुटी कया त पंहिंजी तालीम छॾे करे तव्हांजे हिन में जेको आहे इत्याद में अची शरीक थिए पर टाइम ज़ाया करे कंहिं शागिर्द खे शौक़ु कोन्हे को त असां जेको आहे पंहिंजी तालीम ज़ाया करे हिन में इत्याद में शरीक थियूं तव्हां मजबूर कयो था त असां तॾहिं निकिरूं था। इन जे करे अगरि ज़रूरत पई त गले में वठी त लाहे बि सघूं था। इन जे करे हिकु तरफ़ जेको आहे हिननि जी जेका इहा सूरत हाल आहे खाद खुराक के पानी हवाले से ॿिए तरफ़ हिकिड़ो हथरात जेको आहे यूनिवर्सिटी जे अंदरि गुंडागर्दी वारो माहौल तव्हांखे यकीन न ईंदो त कंहिं बि यूनिवर्सिटी इदारे अंदरि हॉस्टल ते पिस्टल न ये पिस्टल जेको आहे आम जेको आहे कहिड़ो जेका बंदूक आहे पिस्टल पर क्लैशन कोप हाणे रिसेंटली पेपरनि जे दौरान 2025 जी ॻाल्हि या 24 जी ॻाल्हि दिसंबर में असां जेके पेपर तयार वेठा कयो क्लैशन कोपनि जा 40 50 फायर हॉस्टल में तव्हां ॻाल्हि सम्झ में अचे थी कचो आहे यूनिवर्सिटी हॉस्टल आहे हिननि खे अच्छा सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल जे बचण में ट्रेन ते जेको आहे हिननि सिक्योरिटी गार्ड जी पॉइंट रखियल आहिनि एक मेन गेट है उते सिक्योरिटी गार्ड वेठल आहिनि 0 पॉइंट उते सिक्योरिटी गार्ड वेठल आहिनि हॉस्टल जी अलॻि जेका आहे हिकिड़ी सिक्योरिटी गार्ड जी पॉइंट आहे। अगरि हिननि टिनी पॉइंटनि मां को बि शागिर्द चर्च अफीम या गन वग़ैरह खणी थो अचे त हिन में साफ़ ज़ाहिर थिए थो या त सिंध यूनिवर्सिटी जेका इंतज़ामिया हुन शागिर्द सां मिलियल आहे या वरी जेको आहे सो उहो पाण अची जेको आहे सिंध यूनिवर्सिटी हॉस्टल में अंदरि हथियार ऐं जेका आहे असां अफीम वग़ैरह चर्च वग़ैरह पहुचाइनि था। इन जे करे असीं चऊं था त पंहिंजा इहे जेके तव्हां करप्शन करण जा नया तरीक़ा खणी था अचो इन्हनि तरीक़नि खे बंदि कयो न त ॿी सूरत में ही सिंध जा शागिर्द तव्हांखे जेको आहे सो हिननि जेका पंहिंजे ऑफिस में वेठा आहियो हितां पकड़े गले मां ॿाहिरि अची रखंदा त हिन सिंध शागिर्द एतिरी ज़रूरत पाण में रखंदा। हिननि जे जेका पॉइंट जी तव्हां सूरत हाल ॾिसंदो ऐं सिर्फ़ु सिंध यूनिवर्सिटी ते ॻाल्हायां थो छो तव्हां सिंध यूनिवर्सिटी मौजूदु आहे मूंखे ख़बर आहे तव्हां पॉइंटुनि जी ॻाल्हि ॾिसंदो त पॉइंटूं हिननि जी पॉइंटुनि में बि एतिरी घोट आहे अगरि का हिकु पॉइंट अचे थी हुन पोयां 100 ॿार ॿकियुनि वांगुरु शागिर्द भॼनि था पिया छाजे करे त ॿियूं पॉइंटूं खुटल ई नथा इहा पॉइंट हली वेंदी मूंखे लोकल अख़बार थियणो पवंदो इन जे करे हिक ॿिए खे दिॻा ॾेई शागिर्द जेका पॉइंटूं न पहुचनि था पॉइंटूं बि अहिड़ियूं त माना तव्हां सिंध यूनिवर्सिटी खां हैदराबाद जी सफ़र कंदो तारीफ़ लाइ तव्हां उता सूर कंदा इन बेकार छटल हुई 50 वठनि था पिया हिननि जेके कुझु जेके पॉइंटूं महसूस रखियल आहिनि कोई बि स्टाफ जे लाइ रखियल आहिनि जेके स्टाफ ईंदो या जेके लाइ रखंदा या जेके ऑफिस में जेके ॿिया उस्ताद रहंदा उहे कुझु ईंदा बसि त असीं चऊं था त तालीमी इदारनि में अंदरि जेको आहे पंहिंजो तव्हां निज़ाम बहितर कयो ऐं जेका फीसूं जेका तव्हां ॾींहों ॾींहुं वाध था कयो इन फीसुनि खे वाध करण बजाए तव्हां फीसुनि खे एतिरो रखो जो कंहिं बि ॻोठ मां हारी जो ॿार मज़दूर जो ॿार या विचे तबिके जो शागिर्द जेको आहे पढ़ी सघे। हिननि खे मसइलो असल में हिननि खे जेको आहे न इहो तालीम हिननि को अची गुंडागर्दी करे थो हथियार हलाए थो हिननि खे इहो मसइलो न आहे मसइलो आहे त सिंधी शागिर्द तहरीक आर्ट फैकल्टी में वेही करे स्टडी सर्कल जे लाइ इहो हिननि खे हथ में कंडो लॻाए या ॿी का तंज़ीम स्टडी सर्कल जे लाइ त हुन में इहो हुननि खे हथ में कंडो वेठो आहे बाक़ी तव्हां हथियार पिया हलायो की छोकिरी खे हिरासा कयो की शागिर्द आम खे जेको आहे धका हणो मथा फाड़ियो को शागिर्द जे पेरेंट्स अचे थो दाएं खणी हुन पेरेंट्स जा जेको आहे तव्हां मथा फाड़ियो इहा तव्हां जेको आहे सही था कयो बाक़ी सर्कल हलाईंदो तव्हां बदलाईंदा तव्हां केस तव्हांखे कंदा तव्हां सभु वणंदा हैदराबाद जो सेक्रेटरी अशोक कुमार के पाण में ॻाल्हि बुखारी जो जमा
ई कूक सने वार का खंजर का दिखिया ई कूक नदी ही का ओजर का दिखिया वे मन जे मुका मन में सुती पई मगर जे ई को मुती पई तो बशर का दिखिया सुनीत आहे किते भी अनुमान आहे ऐ जो तैलीम जो निजाम आहे वो हुकूमत तो एतबार जो आहे सिंधी यूनिवर्सिटी के एला तैलीम जा मरकज आहिनि अॼु हुते मानसूदा ते रियासत हिकिड़ा पंहिंजा जे माण्हू छॾिया आहिनि उहे कंहिं बि शागिर्द खे पढ़णु नथा ॾियनि हुते रोज़ छेड़ा आहिनि यूनिवर्सिटियूं जदवाल थी चुकियूं आहिनि ॾुआरी वेठा आहिनि की माफ़िया आहे जेका तैलीमी इदारनि ते क़ाबिज़ थी वई आहे इहे रियासत जा पंहिंजा माण्हू आहिनि ॿाहिरि आहिनि जेके नथा चाहिनि त सिंध जा माण्हू पढ़नि तैलीम हासिल कनि या अॻियां वधनि अॼु जेका दुनिया आहे चवंदा इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी दौर आहे सोशल मीडिया दौर आहे माण्हू तैलीम लाइ परे वञनि था के अमेरिका वञनि था के चीन वञनि था यूरोप वञनि था ॿियनि मुल्कनि लाइ वञनि था असांजा सिंध जा नौजवान हिते सिंध में पढ़ी कोन था सघनि सिंध में किथे आहे तैलीम सिंध जी सिंध जा अधु खां वधीक ॿार जेके आहिनि लखनि जी तइदाद में ॿार जेके आहिनि नौजवान जेके तैलीम खां महरूम आहिनि हिते बिरयानी तैलीम जेका आहे नाले मात्र जी बची आहे जिते हज़ार जी तइदाद में स्कूल बंदि पियूं आहिनि उस्ताद न आहिनि उते तैलीमी जेके इमारतूं आहिनि असां विछड़ाई में हाई कोर्ट हैदराबाद में पटिशन दाख़िल कई आहे हैदराबाद महाराष्ट्र हैदराबाद महाराष्ट्र चार स्कूल जेके मुकमल तौर ते बंदि पिया आहिनि ऐं उनजो फर्नीचर जेको आहे इमारतूं तबाह आहिनि ज़बून लॻी पियूं आहिनि हाणे जेका आहे स्कूलनि जी मरम्मत करण लाइ बि असांखे हाई कोर्ट में पटिशन दाख़िल करणी पए थी हीअ आहे सिंध सरकार जेका सिंध जी तैलीम जी ज़िम्मेवारी आहे सिंध जी मालिकी दावा करे थी उन जी ज़िम्मेवारी इहा आहे उन हालत इहा आहे जेके असांखे तैलीम जो माहौल फराहम नथी करे सघे असांजा ॿार कीअं पढ़ंदा अॻिते कीअं यूनिवर्सिटी जी तैलीम जेका आहे जो फीस जेका आहे जेका सिंधी यूनिवर्सिटी नई फीस 58,000 रुपया फीस आहे सिंध जे ॿारनि जो हारी जो शागिर्द कीअं थी पढ़ंदो अॼु जेका आहे जिते ॿियनि सूबनि में जिते हर सिंध में यूनिवर्सिटियूं आहिनि असांजी जेका आहे सालनि खां वठी जॾहिं खां सिंध जेका आहे जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी असां जेका अहिड़ी हिकिड़ी सिंधी यूनिवर्सिटी आहे जेका जवाहर सिंध जी वॾी यूनिवर्सिटी सिंधी यूनिवर्सिटी जा मशहूरु आहे भला तव्हांजी अजमेर न आहे तव्हां हुकूमत मां चओ था सालनि खां हुकूमत में आहियो पर तव्हां कंहिं बि ज़िले में तव्हांखे पतो आहे त सिंध जे हर ज़िले में का अहिड़ा यूनिवर्सिटी हुअणु घुरिजे हाणे जेका थोरी घणी तैलीम आहे तव्हां उनखे बि खंडन कयो था तव्हां पंहिंजी जेका आहे उहा तबाह करे चाहियो था पोइ त इन तबाही सां सिंध जे नौजवान सिंध जे शागिर्द कीअं तइलीम हासिल कंदा असांजो मुंहिंजी जेका आहे सिंध हाणे असांजा सिंध जा माण्हू सिंध जा भाषण माण्हू छो असां भाषण न आहियूं असां पढ़ियल लिखियल आहियूं पर हाणे इहो सोशल मीडिया दौर वाक़ई सही आहे पर सोशल मीडिया जो मतिलबु इहो न आहे त 24 कलाक तव्हां वठो रुगो सोशल मीडिया ते लिखो बसि पोस्ट रखो मसइलो हल थींदो इहा हिन में के मसइला हल कोन थींदा हाणे जीअं असांजे बदी में हाली ख़तमु थियो आहे अॼु 2 ॾींहंनि खां माण्हू धरणो ॾेई वेठा आहिनि हिकिड़ो कातिल आहे वॾेरो आहे वहशी आहे जंहिं मासूम नौजवान खे पंहिंजे घर में बि गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे हाणे सिंध जी पुलिस ऐं सिंध जी हुकूमत इहा नाइली आहे उहो कातिल नथी पकड़ी सघे उहा असांजे तैलीम खे कीअं बचाईंदी तैलीम खे कीअं सुधारींदी ऐं सिंध जे मासूम माण्हुनि खे सिंध जे मासूम नौजवाननि खे इहो सॾु ॾियां त अचो सिंध जी जेका आहे मौजूदा सूरत आहे इन ते गौर वीचार करियो ॾिसो सिंध में पाणी न आहे पीअण जो पाणी न आहे सिंध जा वसूल नीलाम थी रहिया आहिनि जेके धारिया आहिनि उहे काबज़ आहिनि असां वटि कहिड़ी सहूलियतूं आहिनि त सिंध जे माण्हुनि खे असां दावा त वॾी था करियूं असां वॾा तरक़ीब था आहियूं बादशाह सिंध जी हालत कहिड़ी आहे असांजा रोड रस्ता दॿा आहिनि जेके गटर नाला दॿा आहिनि शहरनि में पाड़नि में गटर खुलिया पिया आहिनि रोज़ किथे हैदराबाद में किथे कराची में बाड़ा खुले गटर में किरी बुढ़ी भरनि था इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी इहा आहे इहा सिंध तरक़ी इहा कई आहे इन जे करे अचो पाण मुदत ॾियूं पाण सॼे सिंध खे जाॻायूं पाण जे नौजवान आहियूं जेके भाषो सम्झूं था इन शइ खे सम्झूं था त वाक़ई सिंध सां नाइंसाफ़ी थिए पई सिंध सां ज़ुल्म थिए पियो त अचो पाण सिंध खे वरी उनखे सिंध खे जाॻायूं सिंध जी तैलीम बचायूं ऐं सिंध जो मुस्तक़बिल बचायूं गुजरात बार तहरीक के मरकज़ी ऑर्गेनाइजर साथी सरमन साईं खास के कुछ तकरीर करें साथियों अॼु जेका असां पहिरीं एसएसटी के दस्ता जो वॾे मामले ते उन्हनि सभिनी दोस्त खे गॾु करे हिते एॾी वॾी कॉन्फ्रेंस मसइले ते घुराई आहे त सिंधी शागिर्द खे जस हुजे उन सां गॾोगॾु हींअर असां अगरि पंहिंजी माहौल ॾिसूं पंहिंजी सोसाइटी ॾिसूं उन में हुकूमरान तालीम सां जेको असरु कयो आहे उहो तव्हां सभिनि जे साम्हूं आहे अगर असां प्राइमरी लेवल ते ॻाल्हि कयूं त उते जेके असां प्राइमरी में ॿार पढ़नि था कंहिं बि दुनिया जे अंदरि
दुनिया जा एतिरा सारा मुल्क किथे बि तो उते हिकिड़े कमरे वारा स्कूल आहिनि, पर असांजे एजुकेशन सिस्टम में हिकिड़े कमरे वारा स्कूल आहिनि। उते ॿार 5 क्लास ताईं हिकिड़ो टीचर उहो 500 ॿारनि खे पढ़ाए थो, 500 ॿारनि खे 5 क्लासूं पढ़ाए थो ऐं सभई सब्जेक्ट हिकिड़ो उस्ताद पढ़ाए थो। इहो दुनिया जे कंहिं बि तालीम जे इदारे में इहो न आहे, पर असां वटि इन सिस्टम में इहो शइ मौजूदु आहे। उन खां पोइ अगरि असां मैट्रिक लेवल ताईं स्कूलनि जी ॻाल्हि कयूं त उते जॾहिं असांजो ॿार मैट्रिक लेवल ते पहुचे थो, पर उते हुन सां छा थो थिए, उते ग्रेड जेके आहिनि उहे पैसे ते विकिरो थी वञनि। उहो पैसे ते विकिरो थी वञनि या जेको असांजो लक्ष्य तबके जो ॿार आहे उहो ग़रीब जो महिनत कश ॿार आहे उहो पोइते रहिजी थो वञे। उन खां पोइ इंटर ते इंटर में साॻी सूरत हाल आहे, उते बि असांजे ग्रेड आहिनि उहे विकिरो थी था वञनि। जेके असांजा ॿार आहिनि उहे कंहिं सुठी यूनिवर्सिटी में पहुचण खां उहे परे रही था वञनि। इहो सॼो सिस्टम जेको आहे करप्शन जे वर चाढ़े छॾियो आहे। उन खां पोइ अगरि असां यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं, उते जॾहिं एंट्री टेस्ट जो वारो अचे थो, उते असांजे ॿारनि सां न एॾो ज़ुल्म कयो आहे, उन्हनि खे पोइते करण जे लाइ न एॾी करप्शन वधाई आहे जो उते पहिरीं एमबीए जो पेपर राति जो लीक थो थी वञे। हाणे वरी सुधारी आहे, कुझु आईटीआर जी महिरबानी आहे, त पहिरियां असांजो जेको सिस्टम हो उहो सॼो तबाह लॻो पियो। उन में राति जो असांजे ॿारनि खे की मिली वेंदी, जिन्हनि पैसा हुआ पोइ जेको पोइ तबके जा ॿार उहे मोलाए उहे वरी पोइते अञा न असांजी जेका हथियार वठी करे हथ विझी करे असांजी एजुकेशन सिस्टम खे तबाह कयो। उन खां पोइ अगरि असांजो ॿार पढ़ी लिखी करे यूनिवर्सिटी मां के सुठी तालीम इदारे में पहुचे, उन खां पोइ जॾहिं एसपीएससी में नौकरी लाइ अप्लाई करे उते वरी नौकरियूं विकिरो थियूं थियनि, उते ॿोलियूं थियूं लॻनि। तव्हांखे 60 लख रुपया जो तव्हांखे कटे वाली ॾींदासीं, 60 लख रुपया जो तव्हांखे एएसआई पोस्ट ॾींदासीं। माना हिननि सॼो सिस्टम जेको आहे करप्ट करे तबाह करे छॾियो आहे। ॿिए पासे अगरि असां प्राइवेट पार्टनरशिप जी ॻाल्हि कयूं त उते असांजे आइन मूजिबि असांजो पाकिस्तान कॉन्स्टिट्यूशन आहे, उन आइन मूजिबि 16 साल ई हुकूमत असांखे जेका तालीम आहे उहा मुफ़्त मुहैया करे, पर असां वटि उहो मुहैया करण छुटो, पर उन्हनि खां भॼण जे लाइ हिन पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जहिड़ी घटिया नसी सोच इख्तियार करे असांजी तालीम खे तबाह करण जे पुठियां पिया। उनमें ये अगर जे प्राइवेट पार्टनरशिप की ॻाल्हि करता ॾाढी ज़बरदस्त आहे। उनमें असांखे जेके नुक़सान थियंदा उन्हनि खे ॾिसणी घुरंदा। उनमें ये पंहिंजो जेको फर्ज़ आहे उन्हनि खां पोइ वञण जे लाइ हिननि खे पुछण वारो न हुजे, जेका खे बजट मिले थी ॿई पाण खाइनि पिया, उनखे जेको आहे पोइते करण जे लाइ वरी चवंदा असां ॾाढी ज़बरदस्त कमु पिया कयूं। असां प्राइवेट पार्टनरशिप तहत सेमी गवर्नमेंट में ॿारनि खे पढ़ायूं था, इंग्लिश में पढ़ाईंदासीं, उनखे साइंस जा सब्जेक्ट पढ़ाईंदा, पर अगरि तव्हां ॾिसो त उते जेको आहे उते असांजी सिंधी तालीम खे बि तवजो नथी ॾिनी वञे। अगरि असांजो ॿार सिंधी न सिखंदो, सिंधी तहज़ीब न सिखंदो, सिंधी कल्चर न सिखंदो त उहो अॻियां किथे वधंदो, किथे असांजी सिंध जी जेका रोशन ख़्याल जेके ॿार पैदा कीअं थींदा। उते उन्हनि सिंधी सिखी सघंदा न अंग्रेजी सिखी सघंदा। हिननि हथियारूं असांखे पोइते करण जे लाइ, असांजो कल्चर मुहैया करण जे लाइ हिननि प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप जो इख्तियार वरितो आहे, पर असां समझो था त असां इहो थियण न ॾींदासीं। असां सिंधी शागिर्द तहरीक खे वरी ॾिसंदासीं, जिन्हनि हिकु ज़बरदस्त शानदार प्रोग्राम अरेंज करायो आहे ऐं हिननि शयुनि ते हिननि मौज़ूअनि ते हिननि बहस कयो आहे। असां हिननि हुकूमतनि खे हिननि प्लेटफॉर्म ते ॿुधाइण था चाहियूं त असां तव्हांजी साज़िशनि खे कामयाब थियण न ॾींदासीं। असां पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं जेसीं ताईं तव्हां पंहिंजा जनता फ़ैसिला वापसि नथा वठो, तेसीं असांजी जंग जारी रहंदी। जी रामपुर करना गुजारिश करें थी सिंधी शागिर्द तहरीक के प्रेस सेक्रेटरी साथी मंजूर सोलर के पाणा जी खणी बात साथी अॼु की सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां जेकी कॉन्फ्रेंस घुराई वई आहे उनमें असीं इन जे लाइ गॾु थिया आहियूं। ही हिकु मफ़ाद सिंधी शागिर्द जो मफ़ाद आहे, सिंधी आवाम जो मफ़ाद आहे, उन जे लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं। उन जे लाइ गॾु थिया आहियूं त सिंध जी तालीम ते, सिंध जे इदारनि ते जेके इन्हनि धाड़ा आहिनि, इन्हनि धाड़नि खां छुटकारो कीअं हासिल कजे, इन्हनि धाड़नि खां असां सिंधी आवाम खे, सिंधी शागिर्द खे आजो कीअं कयूं। असांजा जेके सिंध जा इदारा आहिनि, जेके सिंध जे शागिर्द पंहिंजी यूनिवर्सिटी मां पास आउट थी करे निकिरी अचनि था, पंहिंजे मक़सद लाइ अॻियां वधनि था, हू पंहिंजूं कमीशनूं ॾियनि था,
उन्हनि इदारनि जा हाल सिंध जे अंदरि जेको सिंध जो वॾे में वॾो इदारो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी जेको इदारो आहे उहो नाले मात्र तव्हांखे हिकु नई बिल्डिंग असांखे जल्दी ठाहे त ॾिनी आहे, पर उन जो हाल कहिड़ो आहे, उन इदारे जे अंदरि जेके ऑफिसर आहिनि वाक़ई उहो इदारो कमु करे थो, इन इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे असां सभिनि जे साम्हूं। असांजो नौजवान सिंध जो नौजवान शागिर्द जॾहिं पास आउट थी करे महिनत करे पहिरियां त सिंध जी तालीम इदारनि ते वेंदासीं त उहो असांजो नौजवान केतिरो ॾुखाइनि ऐं तकलीफ़ुनि मां निकिरी अचे कमीशन पास करण ते पहुचे थो त पोइ वरी इहे असांजा इदारा सिंध पब्लिक सर्विस कमीशन इदारे यकीन कयो उन इदारे खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो चवण ते असांखे शर्म थो अचे। ही इदारा आहिनि, ही एजेंट आहिनि, ही पंहिंजा एजेंट मुक़ररु करे पाण हिकिड़ा वॾा एजेंट लॻा वेठा आहिनि। ॿियो कुझु कोन्हे को हिन जो कमु, हिन जो कमु ई इहो आहे त तव्हां जेके नौकरियूं आहिनि उहे विकिरो कयो, नौकरियूं खपायो। हिकिड़ा एजेंट आहिनि जेके चवनि था बाबा ही जेकी डीएसपी जी नौकरी आहे इहा 4 करोड़ जी हूंदी, ॿिया हूंदा चवंदा ही सही लेक्चरशिप जी जेकी नौकरी आहे उहा 1.5 करोड़ 2 करोड़ जी हूंदी। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त असांजो जेको ग़रीब शागिर्द हिकु त जीअं असांजो दोस्त गुलाम जी साहब ॿुधायो तव्हांखे तालीम जी सूरत आहे जिते ग़रीब खे पढ़ण जे लाइ ग़रीब जो ॿार प्राइमरी स्कूल में वञे थो त उते तव्हांखे उस्ताद न मिलंदा। अहिड़नि स्कूलनि मां निकिरी वरी करे असां हाई स्कूल में वेंदासीं उते साॻी सूरत हूंदी, न असांखे उस्ताद मिलंदा। जेकॾहिं उस्ताद हूंदो त उहो मयारी न हूंदो, उहो साॻियो हिननि लुटेरनि नाल इदारे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे तरफ़ां एजेंटनि तरफ़ां कयल आहिनि जेके पढ़ाइण छा उनखे एजुकेशन जी ख़बर ई कोन्हे एजुकेशन छा हूंदी, के चंद उस्ताद हूंदा जेके पढ़ाइण लाइ वीचारा वेठा आहिनि, उहे तव्हां नौकरी जे बिना ई पढ़ाईंदा पिया, उन्हनि खे कंहिंजी परवाह ई कोन्हे त असां हुजूं या न हुजूं, उहे हूंदा। पर उन्हनि स्कूलनि में 75% खां वधीक तव्हांखे उहे उस्ताद मिलंदा जेके गोश्रू हूंदा। उते वञूं था उते पूरा क्लास हूंदा। वॾी ॻाल्हि त तव्हांखे कंहिं बि कॉलेज में स्कूल में गवर्नमेंट जे स्कूल में साइंस जे लाइ को सुठो टीचर ई कोन हूंदो। जेकॾहिं साइंस जो टीचर सुठो हूंदो त उहो पाण प्राइवेट इदारा हलाईंदा, पर उते वेंदो तव्हांखे असांखे का ख़बर ई कोन्हे त केमिस्ट्री जी लैब गवर्नमेंट स्कूल में तव्हांखे केमिस्ट्री जी लैब ॾिसो। मां तव्हां सभिनि सां दावा थो कयां त सिंध जे स्कूल में निकिरी वञो उते केमिस्ट्री जी लैब तव्हांखे सही कोन मिलंदी, साइंस जी का लैब कोन मिलंदी। हाणे उन्हनि इदारनि मां उन बावजूद बि हिननि जा नाले हुकूमरान जेके असांखे हिकिड़ा इदारा में नाल इदारा नाल माण्हू असांजे हथ थो कया माण्हू थो पिया, उन बावजूद बि असांजो नौजवान सख़्त महिनत सख़्त पोरियो करे ॾींहं राति जूं जागी करे 8-8 कलाक 10-10 कलाक पढ़ी महिनत करे हड़ा वड़ा जो वालदेन उनखे मोकिले थो, हू वीचारो महिनत करे थो पढ़े थो, पर जॾहिं हू वरी इम्तिहान में अचे थो हू कमीशन में अचे थो, कमीशन में वेहे थो त पोइ इहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ा नाल हिकिड़ा इदारा न पर इहे एजेंट वॾे में वॾो एजेंट वेठो आहे जेको उनजी महिनत उनजे पोरे खे रायगान थो डाले। हिकिड़ा 5-10 जे माण्हुनि जे रूप में तव्हांखे एजेंट मुक़ररु करे छॾिया आहिनि। बाबा डीएसपी हो थो थिए असां वटि एस आहे पर उहे ध्यानु यकीन कयो उन्हनि खे सिंधी में सिग्नेचर करणु हूंदी अचे। पहिरियां त उन्हनि कई इंग्लिश में लिखो मां सिखो त इंग्लिश में मुंहिंजी सिग्नेचर हूंदी, मां एस आहे चवंदो न मूंखे सिग्नेचर मूंखे एजेंट खपे। अहिड़ा हिन माण्हू चुपिया आहिनि। लेक्चरशिप लाइ असांजा जेके वीचारा ग़रीब शागिर्द महिनत करे इदारनि जे अंदरि उन्हनि सख़्त पोरिया करे उते पंहिंजा नंबरनि में पोज़ीशन में हूंदा, पर हिन इदारे वटि ईंदा उते लेक्चरशिप हुनखे मिलंदी जेके सिंधी जो लेक्चरार हूंदो, जेकॾहिं इंग्लिश जो लेक्चरार हूंदो, इंग्लिश जे लेक्चरार खां पुछंदो साईं तव्हां हिते अपॉइंट कीअं थिया त हुनखे हिकिड़े सेंटेंस जी ख़बर कोन्हे का त इंग्लिश जो सेंटेंस ठहंदो कीअं, उहो वरी असांखे हिते पढ़ाईंदो इंग्लिश। उहो लेक्चरर खटा केमिस्ट्री में जेके साइंस छाके चइबो आहे उहा साइंस जी ख़बर न हूंदी। इन जे करे सिंधी शागिर्द तारीख़ सम्झे थी हिन महिल वक़्तु आहे
असीं मल घर थिया आहियूं सिंधी शागिर्दकारी घर थी आहे त हिन इदारनि जी जेकी नाली आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन इन्हनि सभिनी इदारनि जो अॻु आहे ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिनमहिल एजेंट बणियल आहे। असीं सम्झूं था त सिंध पब्लिक सर्विस कमीशन सिंध जे शागिर्द गरीब मज़लूम शागिर्द ऐं पोरियो करे अचे थो उन जे लाइ कॾहिं बि सुठी साबित नथी थी सघे। अचो गॾु थियूं इन नाल एजेंट इदारे जे हिकिड़ा एजेंट मुक़ररु करे थी रहिया आहिनि। तव्हां इंटरव्यू ॾियण खां पोइ इंटरव्यू ॾियण जे पहिरियां असांखे तव्हां ॾिसंदो पहिरियां एजेंट तव्हांखे मिली वेंदा। हुते इंटरव्यू ॾियण जा हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो असांखे ॿुधायो असां इंटरव्यू ॾियण था वञूं पहिरियां ॿुधाईंदा त तव्हांखे कीअं एजेंट सां मिली आया आहियो न मिली आया आहियो। अरे बाबा असां हे महिनतूं करे लाइब्रेरी में पढ़ी 8 कलाक पढ़ी 10 कलाक पढ़ी महिनत करे आया आहियूं। असां हे सभु जेके दोस्त बि ॻाल्हि दोस्त बीठा आहिनि ऐं यकीन कयो इंटरव्यू में वेंदा उते जेके ॻाल्हि ॿोल कंदा डिस्कस कंदा ॿार बि न ध्यानु कहिड़ा कहिड़ा सवाल था छा ईंदो कुझु ईंदो ॿुधाईंदा वेंदा उते जॾहिं उन टीम उन कॉमेडी याद पहुचंदो अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे कुझु कोन्हे पुछंदा बाबा एजेंट सां कहिड़ो राब्तो आहे की जा माण्हू किथां जाओ अच्छा हिन तव्हांखे अच्छा हिन अच्छा अच्छा सही आहे पोइ मन तव्हां ॿाहिरि निकिरी था ॿी ॻाल्हि ई कोन्हे न बसि ॿी ॻाल्हि ई कोन्हे का पैसो 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 मेरिट जी लता लॻी पई आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन बिल्कुलु जीअं अंदाज़ सां असां ॻाल्हि कयूं हिनमहिल को इदारो ई कोन्हे रहियो नई बिल्डिंग नाले में हिकिड़ी बिल्डिंग ठाहींदा था वञनि। अचो इन्हनि इदारनि जे ख़िलाफ़ निकिरूं रोड ते अचूं ॿी का वार कोन्हे ऐं सिंधी शागिर्दकारी हमेशा इन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो आहे हमेशा रोडनि ते प्रेसुनि ते सिंधी शागिर्दकारी कढी आहे। हे तालीम खे तबाह ऐं बर्बाद करण हिननि जो पहिरें ॾींहं खां वठी मक़सदु रहियो आहे त सिंध जे शागिर्द खे जेकॾहिं असीं सुठी तालीम सिंध जे गरीब शागिर्द खे सुठी तालीम मिली वई त पोइ छाजूं करप्शनूं छा जा ठगा असांजा हूंदा पोइ त हिन लाइ कुझु रहंदो ई कोन। अञा हिनमहिल थोरो तव्हां सुजाग थिया हो हिननि जे किचन में हथ विधा आहिनि त यकीन करो त अध खां वधीक तव्हांजी फतेह थी वई आहे। त सुजाग थियो मुतहद थियो जिते बि रहो था जे इदारे में रहो था उते हिकु आवाज़ बणिजो आवाज़ उथारियो। ही सिंधी शागिर्दकारी तव्हांजी हर हिकु फिक्र तव्हां सां गॾु हूंदी। हिन एजेंट इदारनि जे ख़िलाफ़ हिन एजेंट इदारनि खे असीं हिननि खां हिसाब वठंदासीं ऐं हिसाब वठी ॼाणियूं असांखे ख़बर आहे त हिसाब कीअं वठिबो आहे हीअ तरीक़ आहे हिनखे असां हमेशा सिंधी शागिर्दकारी पाण मल्हायो आहे। असीं वरी सम्झूं था सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे ॿियो गवर्नमेंट कहिड़ो इदारो हुजे मतलब सिंध गवर्नमेंट नाज़ थी चुकी आहे कंहिं बि रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजी मुकमिल तौर ते छा पर हिननि 5% पंहिंजा कम न कया आहिनि हिननि इदारा तबाह कया आहिनि इदारनि में नाज़ माण्हू वेह रहिया आहिनि हिननि जे लाइ सुठो गॾु थियो सिंधी शागिर्दकारी जो साथ ॾियो जीअं ते अॻिते असां जदोजहद करे सघूं। जी बीआरएसएफ सिंध जे नायब साथे समाचार के पाण जी कई ॻाल्हि जो से लिखतो जागन जो गुफ्तो मिले ही नथो कुछ पुराणन जो गुफ्तो वठी रहे वो सब कुछ नौजवान जिए सिंध जिए शागिर्द तो जग जिए पूरी दुनिया जो पूरे तवा एरी त सिंधी शागिर्दकारी के जस जिन सिंध जे मुख्तलिफ मसलन में मुख्तलिफ सवालन ते ये कॉन्फ्रेंस कोठाई है पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो तो वो को पुछो है दुखो सवाल कोने दवा ही जेके हुकुमरान है वो ना है मुल्क जे ठाण का वठी हींअर ताईं पंहिंजी नाअहली ॾेखारे चुका आहिनि ऐं उहा नाअहली इन तरफ़ में आहे त हू कॾहिं कहिड़े मुल्क जो दुनिया जे इदारे खां कर्ज़ वठी तालीम जे नाले ते कर्ज़ वठनि कॾहिं अहिड़े खां कॾहिं वरी ग्रांटुनि जे नाले ते मुख़्तलिफ़ कर्ज़ वठी अरबे रुपया तालीम जे नाले ते सालियानो बजट ॾेई वठंदा आहिनि आलमी मुआशी ऐं कंपनियुनि खां सो उन सॼी तिर्द में हिननि जेके अरबे रुपया वरिता आहिनि उन में हिननि जेके इदारा खुलिया आहिनि सेफ जे नाले सां कॾहिं ॿिया इदारा जिन सॼी जो सॼी जेका आहे उहा तालीम असांजी खसी आहे उहा तालीम असांखां हर वक़्तु उन अंदाज़नि में खसी वई आहे जो असांखे कॾहिं कंहिं बि तिर्द में जेका असांजी बुनियादी कॉन्स्टिट्यूशनल असांजो जेको हक़ आहे हिननि जी
हिन वटि लिखियो पियो आहे त जेको 16 सालनि ताईं ॿार खे मुफ़्त तालीम मिलंदी उहा मुफ़्त तालीम हिननि सॼी पंहिंजी पॉलिसी तहत ख़तमु करणु वञी आहे। ऐं हीअ पोइ इहो सॼो अॻिते ॻाल्हि आहे असां हीअ इदारा नथा हलायूं पोइ PI जी शिकल में हुजनि या तालीमी इदारनि जी शिकल में हुजनि या जेके बि कंपनियूं उन्हनि जेके बि सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी शिकलनि में हुजनि उहे हाणे हलाए न पिया सघनि। ऐं पोइ चवनि पिया असां नथा हलाए सघूं ऐं ख़ानगी इदारनि खे ॾींदासीं ऐं पंहिंजो NGO खे ॾींदासीं। उन मां सॼी सिधी रीत इहा ॻाल्हि वाज़ह थिए थी त ही नाइल थी चुका आहिनि जो ही असांजा अवाम जा सरकारी इदारा नथा हलाइनि। उन खां अलावा SPSC जी छा ॻाल्हि कयूं उहा होका ॾींदी थी वठे ऐं मेन्यू ठाही वेठी आहे होटलनि वांगुरु दवा हिकिड़ी जेका बि नौकिरी आहे उहा केतिरे में हेतिरे में तव्हांखे हीअ नौकिरी ॾींदासीं हेतिरे में हीअ नौकिरी ॾींदासीं हेतिरे में हीअ नौकिरी ॾींदासीं। पोइ हीअ उन्हनि वटि मेन्यू लिस्ट लॻी पई आहे जेका तव्हां उन वटां खणो ऐं उहा तव्हांखे नौकिरी मिलंदी ॾोकड़नि में। उन सॼी इदारनि खे हिननि होटल जे मेन्यू वांगुरु विकिणण जे लाइ दर माण्हुनि जे सरमाएदारनि ऐं जागीरदारनि जे ॿारनि जे अॻियां दर ठोका खाईंदा रहंदा त फलाणी नौकिरी खपई किरोड़नि में फलाणी लखनि में हीअ तोखे नौकिरी ॾींदासीं। उन सॼी इदारनि में हिननि जी जेका सॼी बीएक आहे उहा ही नाले मात्र इदारा ठाहे वेठा आहिनि। कॾहिं को मेडिकल जी टेस्ट लीक थी थिए कॾहिं पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट लीक थी थिए कॾहिं कहिड़ा सॼो टेस्टूं लीक ऐं टेस्टूं छा ते लीक ॾोकड़नि ते। ऐं जॾहिं सुभाणे इहे ई जेके ॾोकड़नि ते थियल डॉक्टर जेके कामोड़ा ॾोकड़नि ते थियल कामोड़ा पैदा थींदा उहे असांजी छा असांजे देश जी असांजे अवाम जी ख़िदमत कंदा। उहे त उन सॼी कारोबार वांगुरु सॼी मामले खे विकिणंदा ऐं असांखे हिकिड़े कमोडिटी ऐं वखर वांगुरु पिया हलाईंदा ऐं उहे हलाइनि वेठा। उन खां अलावा तालीम इदारनि में जेका इहा अमन अमान जो मामिलो तालीम इदारनि खे सिधी रीत कचे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ बमबारनि वांगुरु हिननि सॼनि वॾनि मामलनि वांगुरु ठाहिनि वेठा आहिनि त उते अॾा थिया पिया आहिनि मंशात जा ऐं बंदूकनि जा। पंहिंजा मनपसंदि राइटिस्ट पंहिंजा तंज़ीमूं ठाहियूं वेठा आहिनि जेके कराची यूनिवर्सिटी में जमायत इस्लामी जी सूरत में आहिनि ऐं सिंध यूनिवर्सिटी में सपाफ जी सूरत में आहिनि ऐं सभु यूनिवर्सिटी में सपाफ जी सूरत में उहे सॼी जेका लेफ्टिस्ट सियासत आहे तरक़ी पसंदि सियासत आहे उहे कुचलाइण जी ॻाल्हि कनि था। ऐं पोइ हुन में सिधी रीत रियासत ऐं इंतज़ामिया जी मिली भगत आहे जेका हिननि खे जेको दोस्त जो समय सिंध यूनिवर्सिटी ॿुधायो टे चौकियूं लॻियूं पियूं पोइ बि हिननि खां पिस्टल ऐं का चस ऐं शराब जो बोतल हिननि खे हथ नथो अचे। सिधी ॻाल्हि आहे इंतज़ामिया ऐं रियासत जी मिली भगत आहे जेका तरक़ी पसंदि सियासत खे कुचलणु चाहे थी ऐं उहा तरक़ी पसंदि सियासत छा थी करे पंहिंजे इदारनि में स्टडी सर्कल हलाए थी ऐं पंहिंजे बुनियादी हक़नि जी ॻाल्हि करे थी। उन खां अलावा हिननि जेका बि सॼी टिकसाट ठाही आहे इहे सॼो टिकसाट किथां ख़तमु थियणो आहे। मां सम्झां थो PRS सम्झे थी त हुनजे लाइ शागिर्द यूनियन जो सुवालु आहे ऐं शागिर्द यूनियन तॾहिं असां तव्हां हाणे सघूं था जॾहिं असां शागिर्द यूनियन जे लाइ पंहिंजा मुतालबा ऐं पंहिंजूं कॉन्फ्रेंसूं कोठाईंदासीं। शागिर्द यूनियन असांजो बुनियादी हक़ आहे जेका सिंडिकेटनि में असां हराम खोरनि खां खसे वठी सघूं था ऐं असां पंहिंजा जेके मुसलमान जेके बि शयूं आहिनि जेके अमन अमान जा मामला आहिनि जेके बुनियादी सहूलियतूं तालीमी इदारनि में उहा शागिर्द यूनियन जे ज़रिए खणी सघूं था। सो इहा मुंहिंजी गुज़ारिश हूंदी SST खे अॻिते हिननि सॼे सवालनि सां गॾु उन सवाल खे खणिजे जीअं असां सभिनी हिननि सवालनि खां पंहिंजे सां गॾाए हलूं ऐं तरीक़े खे मुनज़म तरीक़े सां हलाए सघूं। उन खां अलावा हीउ जेको बि अंग्रेज साम्राज्य जो ॾिनल हिकिड़ो नोटिफिकेशन आहे पुराणनि 70-75 सालनि खां तव्हां ही मोकलूं जेके आहिनि दिसंबर जूं उहे बसि 20 दिसंबर खां 1 जनवरी ताईं करणियूं आहिनि पोइ मोकलूं न आहिनि करणियूं ऐं माहौलियाती मामलनि खे हिननि जी तर्ज़ खे सम्झी कोन्हे जो सही तरीक़े सां सम्झी सघनि त माहौलियात जी 75 सालनि में केतिरी उथल पुथल थी सघी आहे।
उन सॼे सवाल जे हूंदे हाणे त सर्दियूं वञी हाणे शुरू थियूं जनवरी जे 1 तारीख़ खां हिननि दोस्तनि दिसंबर में मोकिलियो कयो उन सवालनि खे जेका हिनजी गेट पाई आहे हिनजी ना आई आहे जेका सॼी पंहिंजे रड़े गूगल खे खोले वेदर खे ॿुधायो करे थधि आहे न करे गर्मी हो उन हवाले सां हिननि मोकिलियो कोन्हे बसि पुराणी जेका सॼी हिनखे टिकसाट मिलियल आहे उन में हिननि खे अखियूं मूंखे साइन करिणो उन सॼी मामलनि खे जिन जी ॻाल्हि करे विया आहियूं तो सभु करे विया मामलनि खे उन सभिनी मामलनि खे खणण जे लाइ शागिर्द सवाल खणण जे लाइ तालीमी इदारनि जे अंदरि वञिणो पवंदो असांखे ऐं उते अंदरि उन्हनि जे अंदरि सियासत करणी पवंदी तालीमी इदारनि खां अलावा असांखे सियासत ॿार शागिर्द जी सूरत में असांखे शागिर्द न मिलंदो उहो नौजवान मिली सघे थो SPSC जो ऐं सॼो मामलो ॿियो नौजवाननि जो असांखे ॿार शहरनि में ॻोठनि में मिली सघे थो तालीमी इदारनि में शागिर्द असांखे उते मिलंदो ऐं उनखे उन सवाल खां सम्झाइणो आहे त हीउ शागिर्द दुनिया जो सवाल आहे हीउ तबक़ाती तालीमी निज़ाम जो मामलो आहे हीउ फीसनि जो वाधारो आहे जेका हेठि जी सूरत में नई पॉलिसी ठाहियो वेठा आहिनि त उहा हर साल पंहिंजे चए मुताबिक़ 10 सैकड़ो 100 सैकड़ो फीस वधाए वेठी आहे उन्हनि सॼे मामलनि खे एड्रेस करणो आहे असांखे शागिर्द ॾे वञिणो पवंदो ऐं उन शागिर्द सां गॾु बीहणो पवंदो जेको शागिर्द पंहिंजे सवाल जे लाइ मज़मून जे लाइ असां सां गॾु बीहे ऐं असां उन सॼनि सवालनि खे उन्हनि पंहिंजनि मुतालबनि खे उन्हनि पंहिंजनि सॼे मामलनि खे अॻिते वधाए सघूं था सिंध यूनिवर्सिटी आहे मेरान यूनिवर्सिटी आहे विदे खां वञी लतीफ़ ज़रई यूनिवर्सिटी आहे जेके 3-4 यूनिवर्सिटियूं बचियूं आहिनि जेके असांजो पूरे तबके जो है हारी जो ॿार जिते पढ़ी सघे थो उतां जी हालत इहा आहे जो वॾनि हज़ारनि जी तादाद में उते असांजी फीसूं हिकिड़ी फीस असांजे मथां लहे कोन थी इम्तिहान अचनि था असांखे मथे में सूर इम्तिहाननि जे करे घटि फीस जे करे वधी थी वियो पूरे तबके जा ॿार आहियूं न त असांखे बाबा तव्हांखे इम्तिहान में वेहण न ॾींदा छो त तव्हां फीस न भराई असांजा इहा हासिल लॻी पई आहे ऐं उन हवाले सां जेकॾहिं असां फीस पे बि कयो चलो पर उन खां पोइ असांजो मामलो सॼो इहो त हासिल जी चपड़ असांजे मथां किरे बाबा जेकॾहिं मानी वक़्तु खाधीसीं त पोइ लालबती में 3 ॾींहं एडमिट ऐं पाणी जेका पीतोसीं उन में ग्लूकोज जी चिकन जी पाणी फिर सॼे सवालनि खां वठी जेके बि सवाल आहिनि उहे घणो पवंदो असां SST सां PRS हर वक़्तु गॾु आहे ऐं हीअ जेके बि सवाल आहिनि उहे असांजा असांजे तव्हांजे पूरे तबके जा सवाल आहिनि जेके SST एड्रेस कया आहिनि उन वारा PRS उन सां सदाई गॾु आहे हिन तहरीक जे आगाज़ खां वठी हिन तहरीक जे अंजाम ताईं PRS SST सां गॾु आहे उन खां अलावा वेंडुला जी हक़ में अवामी वतन पार्टी तरफ़ां 11 तारीख़ ते पूरी मुल्क में एहतजाज आहिनि उन हवाले सां हैदराबाद में बि आचर जे ॾींहुं 1 बजे हैदराबाद प्रेस क्लब में एहतजाज आहे उनखे उन में तव्हां सभिनी दोस्तनि खे शिरकत जी दावत ॾींदो तव्हां सभिनी जी महिरबानी थी अचे राष्ट्रीय जेकी वकील अॻवान एडवोकेट नवीन जवाब साहब जी केॾो ॼाण एशमर पुलिस जी लठ पई थी लॻे पर फ़कीर काफ़िलो पंहिंजी राह ते रमियल पर फ़कीर काफ़िलो पंहिंजी राह ते जमियल किराड़ जी ही कदी ॼण फ़रात जी हू नदी फ़ौज हू यज़ीद जी मारवियूं मलीर जूं करबला जी सिंध में कन्हई तारीख़ थियूं लिखनि सब खां पहिरियां आउं सिंधी शागिर्द तहरीक खे ही वक़्तायती कॉन्फ्रेंस को ठाहिण ते जज पेश कंदुसि सिंधी शागिर्द तहरीक असांजो पंहिंजो बुनियादी तालुक़ सिंधी शागिर्द तहरीक सां ई रहियो आहे असांजी जेका तरबियत उहा SST कई सुजागवार तहरीक पोइ SST सिंधी शागिर्द तहरीक सदाईं नयन रवायतनि खे जनम ॾिनो आहे ऐं सिंधी शागिर्द तहरीक सदाईं बीठल पाणी में हिकिड़ो पत्थर उछलियो आहे जॾहिं बि ख़ामोशी छाइजी वेंदी आहे SST उन में पंहिंजो अॻुवाणी वारो किरदारु अदा कंदी आहे ऐं उन शांत में बीठल पाणी में पहिरियों पत्थर उछलींदी आहे शागिर्दनि जो सॼी दुनिया में हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे ही दुनिया में जेके बि वॾियूं तब्दीलियूं आयूं आहिनि वॾियूं तहरीकूं जेके बि उभरियूं आहिनि उन्हनि में शागिर्दनि हर वक़्तु दस्ते जो किरदारु अदा कयो आहे हिकिड़ो दौर हुयो
जॾहिं एंटी 1 यूनिट तहरीक पे हली, जॾहिं वोटर लिस्ट सिंधी में छपरायो तहरीक पे हली, उन दौर में शागिर्दनि हर अवल दस्ते जो किरदार अदा कयो। न फ़क़त हिते पर पूरी दुनिया में जिते जिते भी जेके भी उतरू पुतरू आयो आहिनि उन्हनि में शागिर्दनि हर अवल दस्ते जो किरदार अदा कयो। जेकॾहिं तव्हां साग ऑफ यूथ पढ़ंदव नौजवानों का गीत, उनमें तव्हां ॾिसंदव त जॾहिं चाइना में माओजी तंग वारनि इनकलाब पे आंदो, हुननि जूं जेके इनकलाबी तहरीकूं पे हलियूं, हुननि लॉन्ग मार्चूं पे कढियो, त ॿिए तरफ़ शागिर्द हुया जिन तइलीमी इदारनि में माण्हुनि वटि यूनिवर्सिटीज़ में शागिर्दनि वटि पहुची उन्हनि शागिर्दनि खे मोटिवेट पे कयो। उन जेको भी इनकलाब पे आयो, जेका भी तहरीक पे हली, उन्हनि जे लाइ मोटिवेट करे उन्हनि खे उनमें शामिल पे करायो। जेकॾहिं तव्हां पहाड़ू की बेटी पढ़ंदव, जेकॾहिं दारुल रसूल की आज़माइश पढ़ंदव, उन्हनि सभिनी में तव्हां ॾिसंदव त जेके भी तहरीकूं पे हलियूं उन्हनि में शागिर्दनि हर अवल दस्ते जो किरदार पे अदा कयो। ऐं हिते हिननि हथ वठी उन्हनि तहरीकनि खे यरगमाल पढ़ायो। हिननि तइलीमी इदारनि में दहशतगर्द भर्ती कया। हिननि तइलीमी इदारनि में क्लाशनकोफ जो कल्चर मुतारिफ करायो। जी सवेरे हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त तइलीमी इदारनि में क्लाशनकोफ या क्लाशनकोफ का नई ॻाल्हि न आहे। 80 जे ॾहाके खां वठी हिननि तइलीमी इदारनि में इहो कल्चर ज़ियाउल हक़ मुतारिफ करायो। उते दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं हथ वठी हिननि इन कल्चर खे पैदा कयो। जी जवाब मिली सघे त तइलीमी इदारनि में फोर्सिस खे उते आणिजे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त फोर्सिस तइलीमी इदारनि खे उन्हनि खे अॻवान पढ़ायो। ईअं जो ईअं जेके भी तहरीकूं थियूं ऐं जिन जिन तबक़नि उन्हनि जी अॻवानी कई, उन्हनि तबक़नि खे हिननि ख़तमु करण जे लाइ पोइ साज़िशूं पैदा कयूं। जी शागिर्द तहरीकनि सां हिननि कयो, ईअं जो ईअं जीअं हारियुनि जी तहरीक सां हिननि कयो। जी हिकिड़ो विच वारो दौर हुयो जंहिंमें तव्हां ॾिठो त साफ़ी तमामु घणो मुतहरिक हुया। जेके भी इशूज़ हुया उन्हनि में साफ़ियुनि जो तमामु बहितरीन रोल रहियो। पोइ वरी तव्हां ॾिठो त साफ़ियुनि सां हिननि कहिड़ो असरु कयो ऐं उन इदारे जी हिननि उहा अफ़ादियत उहा अहमियत हिननि विञाए छॾी। ईअं जो ईअं हिननि हथ वठी नतीजो उन्हनि शयुनि जो कहिड़ो निकितो, नतीजो जो निकितो त हिननि तइलीमी इदारा आहिनि जेके उन्हनि खे खानगाइण शुरू कयो। पहिरियां हिननि जेके रोड हुया, रस्ता हुया, उन्हनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे नाले ते उन्हनि खे खानगाइण शुरू कयो। ऐं नतीजो तव्हां ॾिठो त हर 15-20 किलोमीटरनि खां पोइ टूल टैक्स ठहियो वेठो आहे जिते नाजाइज़ ओगाड़ी पई हले ऐं माण्हुनि खां भरतो वरितो पियो वञे। ईअं जो ईअं पोइ वरी तव्हां ॾिठो हिननि असांजूं ज़मीनूं नीलाम करणु शुरू कयूं। कारपोरेट फार्मिंग जे नाले में, ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम जे नाले में सिंध जी लखे एकड़ ज़मीन हिननि ॾेई छॾी। हाणे वरी ताज़ो हिननि PI खे खानगायो आहे, कॾहिं रेलवे खे था कनि, कॾहिं कंहिंखे था कनि। हाणे वरी अची पहुता आहिनि तइलीमी इदारनि खे खानगाइण जो सिलसिलो हिननि शुरू कयो आहे। जी पोरियत ऐं मिस्कीन जेके पोरियत माण्हू आहिनि, हारी आहिनि, उन्हनि जे ॿारनि खां तइलीम जो हक़ खसिजे। दुनिया में सेहत ऐं तइलीम ॿ अहिड़ियूं बुनियादी शयूं आहिनि जेके सॼी दुनिया में सभिनी जे लाइ हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं फ्री आहिनि। वाहिद पाकिस्तान आहे जंहिंमें हाणे ही वञनि पिया तइलीमी इदारनि खे खानगाइण। जी पोरियतनि जा ॿार आहिनि उहे उन्हनि तइलीमी इदारनि खां महिरूम रही सघनि। उन वक़्त में जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो दुकानदारी वारो किरदारु अदा पई करे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा अलाए केतिरा केसिस जेके हाई कोर्ट में हलनि पिया, सुप्रीम कोर्ट ते पहुता आहिनि। हाई कोर्ट में उन ते डिटेल में जजमेंट ॾिनी आहे ऐं उन में साफ़ लिखियो आहे त ही जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेका जेके भी उन्हनि जो जेके भी हरामूं हलनि थियूं, जेके भी हिननि जा दुकानदारी हले पई, उन सॼी खे उन्हनि वाइको कयो आहे। ऐं उन्हनि हिकिड़ो सॼी दुनिया जा जेके भी पब्लिक सर्विस कमीशनूं ठहियल आहिनि उन्हनि खे कंपेयर करे हिननि हिकिड़ो ॾिनो, डिटेल में हिकिड़ी जजमेंट ॾिनी त बाबा ही जेके भी जेके इंटरव्यू कनि था उन्हनि इंटरव्यू खे पब्लिक छो नथा कनि।
रिटन टेस्ट कन था उन्हनि जी उहा वीडियो छो नथा कनि उन्हनि कापी जेके आहिनि उहो छो नथा ही डॉक्यूमेंट आहे उहो पब्लिक डॉक्यूमेंट हुजणु खपे उन्हनि खे ही पत्रो छो नथा कनि इंटरव्यू वठनि था उन्हनि इंटरव्यू खे पब्लिक छो नथा कनि वेबसाइट ते छो नथा रखनि त बाबा ही इंटरव्यू करेक्ट आहिनि हिननि में ही शागिर्द खजाइणा आहिनि तव्हां ॾिसंदो जेका ही रिजल्ट अनाउंस कनि था जंहिंमें हिकिड़ा शागिर्दनि जेके मेरिट जी बुनियाद ते पढ़ी अचनि था जिन जी तव्हां रिटन में ॾिसंदो त 50+ मार्क्स हूंदियूं उन्हनि खे तव्हां ॾिसंदो त उन्हनि जी जेका वाइवा हूंदी उन में उन्हनि खे 7 मार्क हूंदियूं 8 मार्क हूंदियूं 10 मार्क हूंदियूं ऐं साॻी जॻह ते जेको शागिर्द रिटन में 15 मार्कूं खणी ईंदो त उनखे तव्हां ॾिसंदो त रिटन में 50+ मार्कूं उन्हनि खे लॻियूं पियूं हूंदियूं सिर्फ इहा हिकिड़ी क्राइटेरिया आहे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे सम्झ में अची वेंदो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी दुकानदारी की पई हले सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके ही नुमाइंदा भर्ती था कनि उन्हनि जी क्राइटेरिया इन्हनि कहिड़ी रखी आहे कोटा सिस्टम पई हले का मिनिस्टरनि जी कोटा लॻी पई आहे को जजिस जी कोटा लॻी पई आहे असांजे वकीलनि खे का कोटा पई मिले उन्हनि जा कोटा जी बुनियाद ते ही उन जा नुमाइंदा भर्ती था कनि उन्हनि नुमाइंदनि जी जेकॾहिं तव्हां मेरिट जी बुनियाद ते सिलेक्शन ॾिसंदो तॾहिं बि उन्हनि जी पत वाइदी थी वेंदी त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो कीअं रन करे हिननि हिकिड़ी दुकानदारी ठाहे छॾी आहे उन जी दुकानदारी जे लाइ असांखे उथणो पवंदो हथ वठी नौजवान ख़ुदकशियूं पिया कनि सूरत हाल इहा पैदा थी वई आहे जो अॼु नौजवान अॼु जे दौर में ख़ुदकशियूं पिया कनि हिकिड़े तरफ़ ख़ुदकशियूं पिया कनि ॿिए तरफ़ ही पाण नौजवाननि जी नसलकशी करे उन्हनि जा मर्डर था कनि हाफ फ्राए फुल फ्राए नवां टर्म हिननि ॾेई छॾिया आहिनि 4 ॾींहं पहिरें तव्हां ॾिठो हूंदो दादू में जेको हिननि हिकिड़े नौजवान जो क़तल कयो आहे ताज़ो हींअर जेको हिननि जो मदीन में जेको धरणो पियो हले कैलाश कोहली जो जेको खून थियो आहे सभु नौजवाननि जो हथ वठी नसलकशी था कनि असांखे उन ते बि उथणो पवंदो ऐं हिननि जा जेके बि पहलू आहिनि उन्हनि सभिनी ते असांखे ॻाल्हाइणो पवंदो उन जी बदमनी जे ख़िलाफ़ लाकानूनियत जे ख़िलाफ़ ही जेको हथ वठी हिननि जेके इदारा तबाह कया आहिनि ऐं हाणे जेको हींअर असांजी वकील आहियो असांजी जेका मूवमेंट हली जितां ॾिठो हिते हैदराबाद में वकील निकिता उन्हनि जेको हिकिड़े SSP जे ख़िलाफ़ उन्हनि हिकिड़ी तहरीक हलाई पोइ जॻह कन्वर्ट थी वञी कैलारनि जे ख़िलाफ़ कराची ताईं पहुती वरी बबल ते जेको तारीख़ी धरणो लॻो नतीजो छा थियो नतीजो जो थियो जो हिननि ॾिठो वकील अॻियां पिया निकिरनि वकील सॼी समाज जा जेके ॿिया समूरा सेगमेंट आहिनि उन्हनि सां गॾिजी हाणे जॾहिं लाइन पिया जदोजहद पिया कनि त हिननि असांजे विच में बि अची उन्हनि पंहिंजा एजेंट वठी कया ऐं वकील जो जेको मोराल आहे जी के वक़्त में साफ़िन जो हुयो जी शागिर्दनि जो हिकिड़ो पंहिंजो उरूज हुयो जी मुख़्तलिफ़ ॿियनि सेगमेंट्स जो ईअं हिन वक़्तु जेको वकीलनि जो मोराल आहे ऐं वकीलनि खे जेको सोसाइटी तरफ़ां जेका रिस्पेक्ट ॾिनी थी वञे त हाणे वरी इहे असां वटि लथा आहिनि ऐं उनजो नतीजो जेको तव्हां ॾिठो कराची बार में जेको उते 4 ॾींहं पहिरें जेको हिन रजब भट्ट वारो जेको मामिलो थियो उन वकील खे हिननि अॻियां आंदो उन वकील साहब जो बावी खां मथे रुॻी ब्लास्फेमी जो FIR कढियलु जंहिंमें उहो पाण कंप्लेनेंट आहे ही हथ वठी इदारे खे तबाह करण जी साज़िश आहे ही हथ वठी पंहिंजा माण्हू उन्हनि इदारनि में भर्ती था कराइनि उन्हनि इदारनि सां वेही इन क़िस्म जा कम था कनि जीअं उन्हनि इदारनि जो मोराल किरे ऐं जेका सोसाइटी में उन्हनि खे रिस्पेक्ट थी मिले त उनजे साम्हूं आॾो थिजे तंहिं करे ही असां समूरनि दोस्तनि जो गॾियल जेको ही आहे इनमें शागिर्द वकील साफ़ी हारी जेके भी सेगमेंट आहिनि औरतूं आहिनि उहे सभु गॾिजी असांखे जदोजहद करणी पवंदी ऐं जेको ही जेके भी लाकानूनियत आहे बदमनी आहे उन जे ख़िलाफ़ असां सभिनी खे उथी खड़ो थियणो पवंदो ऐं जॾहिं असां उथी खड़ा थियासीं त पोइ हिननि जा जेके तख़्ता आहिनि उहे उलटंदा ऐं ज़रूरु उलटंदा कीअं थियनि लेखक ऐं साफ़ी दस्तगीर भट्टी साहब खे थोरी यादि कयो जीअं परी जो साथियो असल ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान ते पंहिंजे मुल्क ते कब्ज़ो आहे फ़ौजी जनरलनि जो पहिरें ॾींहं खां वठी माना क़ाइदे आज़म फातिमा जिन्ना उन खां पोइ जेके बि अवामी लीडर हुआ तिन खे माराइण करणु ऐं पंहिंजो तसलुत मार्शल आर्ट ज़रिए या जीअं हाणे पियो हले बिना मार्शल आर्ट जे मार्शल आर्ट लॻल उन में ही धाड़ेल हुकुमरान चूंडे रखनि था सिंध में ज़रदारी जहिड़ो स्टॉप जो धाड़े
पंजाब में शरीफ खानदान टॉप जा थाने जिते ॾिसंदो होॾां जेको बलुस्तान में वेठो आहे मुफ्ती सरफराज़ वो तमामु वॾो क्रिमिनल आहे टॉप क्लास जो। उन्हनि जे ज़रिए ही पैसा मेड़ींदा आहिनि, ॿाहिरि बैंक में उमाणींदा आहिनि, अमेरिका जी दलाली कंदा आहिनि। उन सॼे कम में हिननि खे सिस्टम जे हर इदारे में वीदे पब्लिक सर्विस कमीशन में त आहे करप्शन, पर तंहिंजो यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर मास्टरनि खां वठी वाइस चांसलर पैसा बि भर्ती थियनि। 5 करोड़ रुपया त वाइस चांसलर एडवांस थो ॾे ऐं पोइ उनखे जेका तरक़ियाती बजट मिले थी हर साल अरबे रुपया हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद मां या सिंध गवर्नमेंट मां हाणे वधाए छॾी आहे, उन मां अधु पैसा वरी ज़रदारी जे खाते में वेंदा। तीअं मिनिस्टर हिन जा अपॉइंट थियनि था, उहे बि पैसा ॾेई भर्ती थियनि था। ऑफिसर सेक्रेटरी थिए थो, उन पुछनि था त इरिगेशन मां घणा ॾींदी असांखे हर महीने या हर हफ़्ते। चीफ इंजीनियर या उन एक्सटीएन उते बि इहो हिसाब आहे। पब्लिक सर्विस कमीशन में वेठा आहिनि सभु टॉप जा हरामखोर रिटायर्ड नुसरत मंगल जेको आईटी प्रेसिडेंट हो, जेको कैदियुनि खां माउ मिलण ईंदी त उन्हनि खां 2000 3000 घुरींदो रोज़। ग़रीब माउ अचे थी पंहिंजे बचे सां कैद में मिलण, उन्हनि खां पैसा घुरींदो। काज़ी शाहिद परवेज़ डीपराई मेमर जेको हिते असां वटि डीसी बि रहियो आहे कमिश्नर, उहो टॉप जो रेवेन्यू जो बदमाश क़िस्म जो ऑफिसर, जेके बि नाला खणंदुसि त ॾिसंदो जंहिंजी अरबे रुपए जी प्रॉपर्टी ॿाहिरि सभिनी जो हुनजो अमेरिका में कैनेडा में हुते प्रॉपर्टी। हाणे हीअ जेको सिस्टम आहे उहो हले ई हिन ते थो त तालीम खे तबाह कयो, अस्पतालनि में जाली दवाऊं ॾियो, डॉक्टर अहिड़ा भर्ती कयो। हाणे हैदराबाद जे सिविल अस्पताल खे 17 ग्रेड जो हिकिड़ो आफ्ताब फुल नाले डॉक्टर आहे जेको 20 ग्रेड ते मेडिकल सुपरिटेंडेंट ते रोक कंदो आहे त हीअं न थींदो, हीअ दवा ईंदी, हीअं न थींदो। ही पुरज़ा जेके अचनि था MRI जी मशीन जा, ठीकु आहे न, उहे अचणु खपनि जर्मनी मां, छो त मशीनूं जर्मनी जूं आहिनि। हीअ वरी पैसा बचाइण रिश्वत खाइण लाइ चाइनीज़ स्पेयर पार्ट्स वठनि था जंहिंसां मशीनूं सभु ख़राबु पयूं। इहे साॻियूं मशीनूं जेके बि सभु हिननि जूं ख़राबु पयूं आहिनि। सिंध जी हर अस्पताल में चांडका हुजे, कराची जूं अस्पतालूं हुजनि या सिविल हॉस्पिटल हुजे। हाणे हीउ अहिड़ो त ख़तरनाक क़िस्म जो सिस्टम ठहियलु आहे जंहिंमें चपे चपे ते करप्शन आहे। असांजी तइलीम तबाह कई वई आहे। हासिकार पहिरीं इहे हथियारबंद जथा मोकिलियऊं ऐं कलाशनकोव कल्चर मुतारिफ़ करायूं, पर हाणे त वाइस चांसलर ई बदमाश था भर्ती थियनि पैसनि। टीचर भर्ती थिए या पटियालो थिए, पटियाले जी क़ीमत 5 लख रुपया आहे, टीचर जे थिए थो त 15 लख रुपया आहे। मिनिस्टर करप्ट, सेक्रेटरी करप्ट, इंजीनियर करप्ट, ठेकेदार करप्ट, मतिलबु करप्शन जो हिकिड़ो तमामु वॾो घेरो थियल। इन मां जान तॾहिं छुटंदी। अमेरिका में हिकिड़ो माण्हू को आहे, सॼे अमेरिका में जेको आहे सो माण्हू निकिरी आहे। असां वटि रोज़ नौजवान मारजनि था, असां में माण्हुनि में शौर ई कोन्हे निकिरो। ही अॻे असांजा हाल भरियल हूंदा, हिते ॾिसो सॼियूं कुर्सियूं ख़ाली पियूं आहिनि। छो? ग्रेजुअली आहिस्ते आहिस्ते हिननि तइलीम खे, शौर खे चिबाटे चिथे छॾियो। माण्हुनि में एॾी गुरबत आहे जो कई माण्हू भाड़ो न आहे जो हितां अचनि। यकीन कंदो इहा हालत अचण जा कई ख़्वाहिशमंद हूंदा, वसीला न आहे, नथा अची सघनि। 2-2 3-3 नौकरियूं कनि था। पढ़ियल लिखियल छोकिरा रिक्शा हलाइनि पिया, अलाए छा कनि था। मुकम्मल समाजी तबाही थी वई आहे, अख़लाक़ी देवालो निकिरी वियो आहे हिननि जी हुकूमत में। जेसि ताईं असीं सभु गॾिजी असांजूं भेनरूं, असांजूं माउरूं, असांजा बचड़ा सभु न निकिरंदासीं हिन सिस्टम जे ख़िलाफ़, पोइ भले पिया भले असांखे क़ुर्बानियूं ॾियणी पवनि। आउं त तयारु आहियां, करे को माण्हू तयारु हुजे त हिन सां वेड़ करणी आहे, असीं त तयारु आहियूं त भई सवाइ वेड़ जे ॿी वाट न आहे। महिरबानी। तकीला गुजारिश करे थी सिंधियाणी तहरीक की मरकजी सदर अबीउरा समूह साहिबा जिनके रोटी तकरीर कर अबीउरा समूह साहिब। तालीम के भी समाज लाइ, के भी ॿार लाइ उन जो बुनियादी हक़ आहे। ऐं तव्हां सिंध जी तालीम खे इन न ॾिसी सघो था त सिंध हुकूमत सिंध जे तालीम लाइ बजट केतिरी थी रखे। 100 बजट रखे थी सिंध गवर्नमेंट तालीम लाइ। हिननि खे को शर्म आहे, को हिन जा हया आहे? उहा 100 तालीम जेका बजट आहे उन मां
ज़रदारी जा जेके इहे वाटा वेठल आहिनि उन्हनि खे घणो हिसो वञे थो, वॾेरनि जे घणो हिसो वञे थो, ईटियो ते घणो जेको तालीम जो ईटियो आहे उन ते घणो हिसो वञे थो। बाक़ी स्कूल ताईं पहुचंदे बचे छा थो जो माण्हुनि जे बचनि खे तालीम मिले। तमामु तालीम जो ईअं ठाहिण त ईअं खपे न त बाबा हीउ ज़िलो आहे, हिन ज़िले जी पॉपुलेशन हेतिरी आहे, हिते हिन पॉपुलेशन जे मुताबिक़ हेतिरा प्राइमरी स्कूल हुजनि, हेतिरा सेकेंडरी स्कूल हुजनि ऐं हिन ज़िले में यूनिवर्सिटी हुजे। इन हिसाब सां हिकिड़ो तालीम जो मयार ठाहिजे ऐं असां वटि उहो कोन्हे। ज़िले में केतिरी पॉपुलेशन आहे, स्कूल हूंदा 4 ऐं उन्हनि 4 मां बि 2 हलंदा त 2 बंदि पिया हूंदा ऐं उहे जेके 2 हलंदा उन्हनि में बि उस्ताद हूंदा। आमूंडे छा को पढ़ियो लिखियो उस्ताद कोन हूंदो। खुशकिस्मती सां किथे को हुजे त हुजे, न त अणपढ़िया ई उस्ताद विहारंदा। छो त करप्शन जो ज़मानो आहे ऐं जेको पैसा ॾिए थो उनखे भर्ती कयो थो वञे, जेको पैसा नथो ॾिए उहो वीचारो स्कूल पढ़ाइण खां बि ॿाहिरि को चाहे थो त मां पंहिंजे क़ौम जे बच्चनि खे तालीम ॾियां, पर उनखे उहो मौक़ो कोन थो मिले। त चवण जो मतिलबु इहो आहे त असां सां शुरू खां वठी इहा अॼु जी ॻाल्हि कोन्हे त अॼु जी तालीम जो इहो हाल आहे ऐं अॼु सिंध जे तालीम सां दुश्मनी आहे। शुरू खां वठी पाकिस्तान ठहण खां वठी सिंध जे हर नस्ल सां हिननि जी दुश्मनी आहे। ख़बर न आहे छो सिंध जो सियासी शऊर एतिरो वधियल ॾिसी ऐं पोइ हिननि खे जे ख़ौफ़ थो वेहे तंहिंजे करे सिंध जी तालीम बंदि, सिंधी नौजवान जो रोज़गार बंदि, सिंध जी सिहत तबाह, हर शइ ते तबाही तबाही आहे। हां तव्हांखे ॿुधायां त हीउ सभु कुझु हिरगी ख़ाली ज़रदारी कोन्हे, ज़रदारी जा वाटा कोन्हनि, हीउ सभु कुझु इस्टेब्लिशमेंट पई करे हिन मुल्क ते सिधो कब्ज़ो आहे इस्टेब्लिशमेंट जो। हीउ त बड़े ईअं करे विहारिया अथनि, नाइल माण्हू विहारिया अथनि। ॾिसण वारा त बाबा तव्हां ॾिसो त हीउ तव्हांजो सदर आहे, हीउ तव्हांजो वज़ीर आज़म आहे, हीउ तुंहिंजा तव्हांजा MN आहिनि, हीउ तव्हांजा MP आहिनि, हे तव्हांजा SP आहिनि, हे तव्हांजा जेके IG आहिनि। पर तव्हां जांच कंदो, तव्हां ॾिसो था, वाइसो था मीडिया ते ख़बरूं ॾिसो था त तव्हांखे लॻे थो त हीउ पढ़िया लिखिया माण्हू आहिनि ऐं हीउ तव्हांजा नुमाइंदा आहिनि। SP ऐं IG जॾहिं फरियाद तालपुर सां ऐं ज़रदारी सां मिलनि था त उनखे पेरनि था पवनि। इहो आहे असांजे तालीम जो मयार, इहा आहे असांजी आला तालीम। CS ऑफिसर ज़रदारी ऐं फरियाद तालपुर जी अणपढ़ी माई खे पेरे थो पवे। हाणे तव्हां वरी ॻाल्हियूं था कयो त असांखे जदीद तालीम घुरिजे, असांखे रोज़गार घुरिजे, त उहो किथां ॾींदा? जेके अणपढ़िया माण्हू तव्हांजा वज़ीर थियनि, मिनिस्टर थियनि, त उहे तव्हांखे अहिड़ी सिंध ॾींदा जंहिं सिंध जा असीं सॼी उमिरि सूर पिटींदा था रहूं। त हिन मुल्क खे ठाहिण खां वठी अॼु ताईं हिन मुल्क ते इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो आहे। हर इदारो ॾिसो, हर इदारे में ई वेठा आहिनि, हर इदारो हिननि जे अंदरि आहे। उहे जेके फ़ौजी जेके रिटायर थियनि था वरी चौकीदार उहे था थियनि, तालीमी इदारनि में बि उहे वेठा आहिनि। को इदारो हिननि खां बचियलु कोन्हे। ऐं असांजा वरी जेके सिविल जंहिंखे चवनि था उहे सिविल जेकॾहिं पहिरीं 60 साल हूंदा, हाणे 60 साल वांगुरु मुर्गी हुननि खे 50 साल बाद तव्हां गवर्नमेंट कंदो। ऐं इहे जेके 80 साल 90 साल कंहिं कम जा कोन्हनि, ज़रदारी जी शिकिल ॾिसो, विम्पायर जहिड़ी लॻे थी सिंध जे मासूम जो खून कुटे विम्पायर थी वियो आहे। हाणे इहो लॻो वेठो आहे सदर मुल्क जो। हाणे इहो छा कंदो सदर? इन्हनि खे जेकॾहिं असां सिंधी हिन पाकिस्तान जा माण्हू जमहूरियत पसंदि पाण में गॾिबासीं न, पंहिंजे हिक ॿिए सां सूर न सलींदासीं, पंहिंजी हिक ॿिए जी हिमत न वधाईंदासीं त अहिड़ा विम्पायर वेठा हूंदा। पोइ विम्पायर ज़ार माण्हू जो खून ई चूसींदा, माण्हू खे सहूलियत त का बि कोन ॾींदा। ऐं कंहिं ॾाहे चयो आहे त तव्हां मूंखे पढ़ी लिखी माउ ॾियो, तव्हांखे पढ़ी लिखी क़ौम ॾियां। तव्हां सिंध जा हालात ॾिसो, सिंध जो नौजवान ई स्कूल में कोन्हे का। सिंध जा मासूम ॿार जेके स्कूल में हुजणु खपनि, जंहिंजे हथनि में कलम हुजे, स्लेट हुजे, कापी हुजे, उहे सॼो ॾींहुं माण्हुनि जे घरनि में कमु कंदा, उहे गैरेज ते कमु कंदा, उहे होटलुनि ते कमु कंदा। तव्हां त उन्हनि जे जेके घरनि जा चूल्हा आहिनि उहे ॿरनि, उहे मासूम जंहिंजी रांदि खेॾण जी उमिरि, उन्हनि जे कंधनि ते एॾा ॻरा भार ॾियनि था उन्हनि जा जेके खानदान, त उहो माशिरो कहिड़ी तरह
आता सगड़ी नंढड़ी गाल शेयर कयां थी ते परवेज़ हूद भाई इस्लामाबाद में लिखंदो आ उन्हें जो मुकरा हिकिड़ो इलाज ॾिठो हो चयो त मूंखे वफ़ाक़ी गवर्नमेंट न सिंध गवर्नमेंट मूंखे चयो त ही जेका सिंध जे ॿारनि खे प्राइमरी तालीम सेकेंडरी तालीम ॾियनि था इनखे थोरो तव्हां जांच कयो त इहो हिसाब कीअं आहे। हुन चयो जॾहिं मूं उनजी जांच कई त मूंखां अखियुनि मां ॻोढ़ा वही आया त तव्हां सिंध जे माण्हुनि सां कहिड़ो पिया हाशर कयो सिंध जे नौजवाननि सां। उहा सिंध जेका ॾी ख़ुशहाल सिंध आहे जंहिंमें गैस आहे कोयलो आहे पेट्रोल आहे हर लिहाज़ खां माला माल आहे हिकु भुखियो कितो कोन्हे उनजे ॿारनि सां तव्हां इहो पिया कयो। पर जॾहिं ज़रदारी जहिड़ा नाल माण्हू हुकुमरान तव्हांजा थींदा त पोइ ज़ाहिर तव्हांजा इहे ई हाल हूंदा। तंहिंजे करे पाण खे गॾु थियणो पवंदो पाण खे हिननि जा पेरा खणणा पवंदा। ही जेका एस्टेब्लिशमेंट आहे जंहिं 27 आईनी तरमीम जंहिं 26 आईनी तरमीम इहो छा आहे इहे तरमीमूं पास कराए तव्हां असांजी रस्ता रोक कई पियो वञे त केरु पंहिंजे घरां न निकिरे पंहिंजे हक़नि जी केरु ॻाल्हि न करे न को रोज़गार घुरे न को पाणी घुरे न को पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करे। पर छा तव्हां असीं न आहिनि तरमीम खां डिॼूं था छा असीं कोन था डिॼूं। जॾहिं कंहिं क़ौम जे मुस्तक़बिल ते तबाह थींदो त उहा क़ौम छा कंदी उहो ज़ाहिर न थियो उन वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे त उहो उथे ऐं उनजा माण्हू जदोजहद कनि। ही त रुॻी जोड़ तोड़ में पूरा आहिनि ऐं तव्हां ॾिसो अपर सिंध में केॾी बदअमनी आहे रोज़ माण्हू पिया मरनि रोज़ धरणा पिया लॻनि ऐं उहे माण्हुनि जी केरु एफआर दाख़िल कराइण लाइ कोन्हे ऐं चवनि था त हिते जमहूरियत आहे को छा ही जमहूरियत आहे जो माण्हू मरनि पिया हिन जे कन ते जूं ई कोन थी सुरे ऐं अदालतुनि में वेठल जज छो कोन था नोटिस वठनि त सिंध जी तालीम छो तबाह कई वई आहे छो नथा नोटिस वठनि त सिंध जो अमन अमान छो तबाह कयो वियो आहे छो नथा नोटिस वठनि त सिंध जे माण्हुनि खे रोज़गार ॾियो छो नथा नोटिस वठनि त सिंध जा माण्हू छो पिया ख़ुदकशियूं कनि छो नथा नोटिस वठनि त हेॾी ख़ुशहाल सिंध जा माण्हू बदहाल छो आहिनि जो छाजे लाइ वेठा हो तव्हां। जेकॾहिं तव्हांखे ज़रदारीअ जी ऐं एस्टेब्लिशमेंट जी हुज़ूरी करणी आहे ऐं जज साहिबान तव्हां वेठा हो इन लाइ त ॿाहिरां को फ़ैसिलो लिखिजी अचे त उहो असीं पढ़ी ॿुधायूं त पोइ इन खां सुठो त तव्हां घर में वेही रहो ऐं आईजीअ खे जेकॾहिं अमन अमान नथो कराए हिते माण्हू रोज़ पुछनि ऐं रोज़ हेड़ी थधि में बदीन में धरणो लॻो पियो आहे ऐं आईजी तोखे ऐं हिन बदीन जे एसके खे शर्म नथो अचे जंहिंजा बच्चा मरनि था ऐं तव्हां एसिड में वेठा हो तव्हां बंदरनि में वेठा हो असांजे टैक्स जे पैसे ते पंहिंजो था ऐं असां क़त्ल पिया थियूं असांजा बच्चा क़त्ल पिया थियनि ऐं तव्हांजी कॾहिं त जूं कोन थी सुरे तव्हां हिकिड़ो आईजी ज़रदारी जी हुज़ूरी करे वियो हलियो वरी ॿियो जी हुज़ूरी करण वारो आयो ऐं टियों चौथों ॾींहुं बयानु पियो ॾिए त आउं कोशिशि कंदुसि त ही जेके जरदा थियनि पिया जेके माण्हू अॻुवा पिया थियनि त आउं कोशिशि मुंहिंजी खोड़ हूंदी त आउं सिंध में अमन अमान करायां आउं तोखे चैलेंज थी कयां जे तो सिंध में अमन अमान करायो त ही असां सिंध जा माण्हू तोखे सॼी सिंध मां पिनी तोखे हार विझंदासीं पर आउं तोखे चैलेंज थी कयां त जेकॾहिं तो सिंध में अमन अमान तोखे कराइण ॾिनो वियो न त पोइ तूं असांखे चइजां छो असांखे ख़बर आहे त अमन अमान बहाल न कराइण में कहिड़ियूं क़ुवतूं रुकावट आहिनि उहे क़ुवतूं रुकावट आहिनि अमन अमान जे मसइले ते जेके चवनि था त सिंधी माण्हू बदहाल हुजनि छो
ॾिसो असांखे यकीन आहे तव्हां करे ॾिसो असीं बेशक थोरा आहियूं बेशक असां कमज़ोर आहियूं पर हीअ सिंध असांजी माउ आहे जेकॾहिं माउ ते का ॻाल्हि आई माउ भली बेशक ज़रदारी तुंहिंजी माउ भली तुंहिंजे लाइ कुझु न हुजे पर हीअ धरती माउ असांजी असां लाइ अहमियत रखे थी। सिंधी शागिर्द तहरीक जो मरकज़ी सदर एडवोकेट नवीद अब्बास कलोनी साहब जिनके कोच तकमीर कन सिंध जे अंदर ऐं मुल्क जे अंदर ऐं दुनिया जे अंदर तमामु घणा बहस हली रहिया आहिनि तमामु घणियूं नई क़िस्म जूं जंगियूं पियूं हलनि हिकिड़े हंधि आर्मी दहशतगर्दी थिए पई ऐं उहो जेको असीं नारो हयोसीं त ट्रम्प के यान को एक धक्का हो दो त उन ट्रम्प जी जेका दहशतगर्दी आहे उहा वाज़िह थिए पई त हिकिड़े मुल्क जे सदर खे अगवा कयो पियो वञे उन जे मुल्क मां हिकिड़ी दहशतगर्दी आहे ॿी दहशतगर्दी हीअ आहे त असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे IMF जे ज़रिए कंट्रोल कयो पियो वञे उन्हनि जी तालीम खे कंट्रोल कयो पियो वञे उन्हनि जी तारीख़ खसी पई वञे उन्हनि जी तहज़ीब खसी पई वञे ऐं उन क़ौम खे मिटाइण जे लाइ उहो सरमाएदार जेतिरो ज़ुल्म करे सघे थो उहो ज़ुल्म करे थो उन जा शिकिलियूं IMF वर्ल्ड बैंक जी सूरत में असांखे इंस्ट्रक्शन ॾियनि थियूं त पाकिस्तान जे तालीम जो निज़ाम कहिड़ो हूंदो पाकिस्तान जे स्कूलनि जो निज़ाम कहिड़ो हूंदो ऐं पाकिस्तान जी मईशत जो निज़ाम कहिड़ो हूंदो बैंक सिस्टम कीअं रहंदो ऐं नौकरियूं कीअं ॾींदो नौकरियूं कंहिंखे ॾींदो मेरिट जी कहिड़ी लता मेरिट जी कहिड़ी क्राइटेरिया हूंदी उहा सभु जेका इंस्ट्रक्शन आहे उहा IMF ॾींदी ऐं वर्ल्ड बैंक ॾींदी ऐं उनजो नतीजो इहो आहे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मतलब हुकूमत अमेरिका ॻाल्हि ई नथो कयां हिन मुल्क जे आइन में मौजूद बुनियादी हक़ जी ॻाल्हि थो कयां ही रियासत जे पाण खे लिखी ॾिनो आहे त तव्हांखे ही बुनियादी हक़ आहिनि ऐं सिर्फ़ु उन्हनि जी ॻाल्हि कयां जेका हुकूमत चए थी त फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन असां त जॾहिं ॻाल्हायूं था त सिंध ऐं तहरीक हैदराबाद में रैली कढी त उते ज़ेफारी थियो पियो जॾहिं शागिर्द पाणी जे लाइ जहिड़ो हणनि था सिंध यूनिवर्सिटी में त उन ते ज़ेफारी था कयो उहा किथे आहे आइन जेको फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन चए ऐं वरी इक्विटी एंड नॉन डिस्क्रिमिनेशन सभिनि जे लाइ बराबरी हूंदी जॾहिं सभिनि जे लाइ बराबरी हूंदी त सिटी स्कूल ऐं प्राइवेट स्कूलनि में उहा जेका सूबे सिंध जे अंदरि हूंदा उते जेका मीडियम जी ॿोली हूंदी उहा अंग्रेज़ी ऐं उर्दू हूंदी ऐं असांजी क़ौमी सुलासत हिकिड़ी रांदि खेॾी वेंदी ऐं उते सिंधी क़ौमी ॿोली बि करे न पढ़ाई वेंदी सिंधी बि न पढ़ाई वेंदी आसान सिंधी बाबा आसान सिंधी त तव्हां उन्हनि खे पढ़ायो जेके दरबारी हुया जेके मुग़ल हुया जेके हिते उर्दू स्पीकिंग हिते उहे आया त उन्हनि खे आसान उर्दू पढ़ायो असां त हितां जी हज़ारे साल जी तारीख़ आहियूं असां त मुंहिंजे दरे जा वारिस आहियूं असांजी भेण ससु आहे असांजी भेण माण्हू आहे ऐं असांजी त ही क़ौमी ॿोली आहे असांखे छो था आसान सिंधी पढ़ायो तंहिं करे हिते ॿोली त क़ौमी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे निसाब जी ॿोली सिंधी हुजणु घुरिजे उन सिंधीअ ते कमु थियणु घुरिजे वरी उन ते हिकिड़ो सरदार शाह वॾो शाइर आहे वॾो हिकिड़ो ड्रामेबाज़ आहे ऐं सिंध जो वज़ीर आहे ऐं उहो बाज़ार त उन जी वॾी हमदर्दी आहे वरी उहो चए थो त बाबा सिंधी पढ़ाइण जे लाइ त का क़ाबिलियत ई नाहे पर जे साहब तव्हांजे ज़िया हक़ खे बि चयो जेको तव्हांजो की आहे एस्टेब्लिशमेंट उनखे बि चयो त तव्हांखे क़ाबिल माण्हू खपनि त असां लखे हज़ारे क़ाबिल माण्हू ॾींदासीं तव्हां ॻाल्हि कहिड़ी था कयो तंहिं करे राइट ऑफ एजुकेशन मां सिर्फ़ु हिन आइन जेको चए त जो आइन जे त ही मुल्क हले पियो ऐं उन जी ॻाल्हि पियो कयां राइट ऑफ एजुकेशन त बाबा तालीम जो हक़ त इहो हुजणु घुरिजे त मुल्क जे ॿारनि खे सवेल दोस्त पे ॻाल्हि कई त बाबा जेके शागिर्द आहिनि उहे यूनिवर्सिटी खां तव्हांखे न मिलंदा ऐं उहे यूनिवर्सिटी जे अंदरि उहे तव्हांजा नौजवान हूंदा त
त तव्हांखे आउं वाज़े डेफिनेशन चवंदो आहियां जेका मूं पढ़ी आहे त बाबा 5 साल खां 25 साल जी उम्र ताईं जेका माण्हू जी मास्टर ऐं एफिल जी उम्र आहे उहा एजुकेशन जी उम्र आहे या रियासत जी बदकिस्मती आहे या हुकूमत जी बदकिस्मती आहे जो उनखे तालीम मुहैया न करे सघी आहे न त उहे बि शागिर्द आहिनि पर इहा रियासत जो फेलियर आहे हुकूमत जो फेलियर आहे तंहिं करे उहे सभु शागिर्द असीं तालीम में अचूं पिया उहे वर्कशॉप ते कमु कनि पिया मोटरुनि ते कमु कनि पिया ऐं ॿिया दुनिया जा धंधा कनि पिया उन्हनि सभिनी के स्कूलनि कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जो हुजणु घुरिजे पर इहा रियासत जी बदकिस्मती आहे ऐं उन खां अलावा लैंग्वेज स्किल एजुकेशन तव्हांखे सकाफ़त जी इजाज़त हूंदी असां त जॾहिं कराची यूनिवर्सिटी जे अंदरि लतीफ़ जी शायरी लिखूं था लतीफ़ जो अखर पर सॼो ॿिया वर्क सभु सार वरी चयो वई त जे भाई आए जे भाई बेत सेत आयतूं आहिनि उहे जॾहिं मुक़दस आयतूं उन लतीफ़ जूं उन यूनिवर्सिटी ते लिखी पियूं त तव्हांजा पालियल दहशतगर्द जमीयत जा गुंडा अची उनखे मिटाइनि पिया लतीफ़ लाइ जिते असांखे सकाफ़ती इजाज़त हुजे जिते असांखे पंहिंजे क़ौमी हुननि खे इंट्रोड्यूस कराइण जी इजाज़त न हुजे ही तव्हांजो आईनी हक़ आहे ही त सिर्फ़ु आईनी ॻाल्हियूं उन खां अलावा दोस्त जो ही SPSC आहे बल्कि सिंध पब्लिक सर्विस कमीशन न आहे इहा AESC आहे ही इलीट एजेंट सर्च कमीशन आहे सिंध जे लाइ जेकर हिनखे सिंध सां जेकर एॾी हमदर्दी त हिननि जेको असांजे वजूद जो मसइलो आहे असांजे जेकर केर बि ॻाल्हि करे त सिंध खे जुदा कंदासीं सिंध खे वटि करे कंदासीं असांजे ख़्याल में पहिरीं इहा ॻाल्हि ईंदी आहे त असां उन माण्हू खे वटि करे कंदासीं उनजी ससी गुलामे वटि करे छॾींदासीं जेको अहिड़ी ॻाल्हि कंदो तंहिं करे वरी SPSC जे अंदरि अहिड़ा सुवाल थियनि था त बाबा ही जेका सूबनि जे अंदरि जेको इहे स्ट्रक्चर आहियूं वधीक सूबा ठाहियूं त उन बाबति तव्हांजो छा ख़्यालु हूंदो त तव्हांखे शर्म अचणु घुरिजे हिन चेयरमैन खे हटाइणु घुरिजे हिनखे कहिड़ी इजाज़त ॾिनी आहे जेको असांजे जर्मन खां करे हिनखे कहिड़ी इजाज़त ॾिनी आहे जेको असांजी धरतीअ सां गद्दारी करे असांखे ख़बर आहे तव्हांखे सिर्फ़ु हुतां थी मिलंदो आहे उन रियासत दादा उन हाफ़िज़ जी टीम हूंदा ऐं उन हाफ़िज़ हूंदा तव्हां वटि हिकिड़ो स्क्रिप्ट रिटन अचे थो ऐं तव्हां उन ते अमल पिया करो ऐं नंबर ॿियो HEC जेका ग्रांट आहे HEC जी ग्रांट वधणु घुरिजे हर साल HEC शागिर्द वधनि पिया आबादी वधे पई तंहिं करे HEC जेका ग्रांट आहे उहा वधणु घुरिजे ते बजाए ही छा था कनि हर साल HEC ग्रांट घटाए हिन वक़्तु इहा सूरत रही आहे त कराची यूनिवर्सिटी में जेका लार्ज सेमेस्टर जी फी आहे 1,10,000 आहे ऐं इहे जेका इहा फी आहे ज़ेबुल जे अंदरि हींअर उहा 70,000 ते पहुती आहे मीठाराम में 80,000 ते पहुती आहे ऐं जेके साइंस जी जेका फी हूंदी 2019-17 में 6-7-7,000 हींअर उहा 45,000 ते पहुती आहे त तव्हां ही त प्राइवेट यूनिवर्सिटी करे पिया आहियो तव्हांखे बजट वधाइण जे लाइ उन रियासती इदारनि जे लाइ पैसा आहिनि चौथा त मुल्क जे अंदरि जंगी सूरत आहे बाबा तव्हांजी बाउंड्री कीअं महफूज़ हूंदो जीअं हीअ क़ौम जान हूंदी जे हीअ क़ौम अरब में रहंदी इन समूरी सूरत में जिते असांजा इदारा महफूज़ न हुजनि तालीम महफूज़ न हुजे तालीम जे लाइ पैसा न हुजनि ऐं तव्हांखे मुल्क बचाइण जी एमरजेंसी बाटनि ते न पर मुल्क बचाइण जी एमरजेंसी असांखे स्कूल में लॻाइण घुरिजे तालीम जे लाइ लॻाइण घुरिजे यूनिवर्सिटी जे लाइ लॻाइण घुरिजे ऐं तव्हांखे एमरजेंसी जे बुनियाद ते हिते निसाब जे लाइ ऐं हिते जेके निसाब न पियो मिले उन जे लाइ सिंध रेडियो जा खामी जे लाइ ऐं जेके बि सिंध जे कल्चर ऐं आर्ट ते कमु कंदड़ तारीख़ ते कमु कंदड़ इदारनि जे लाइ बजट ॾियणु घुरिजे हीअ असांजो मुतालबो आहे घणनि दोस्तनि तमामु घणो 2-2 कलाक खां वेट कयो आहे
आप क्वेश्चन क्या होता है कि सिर्फ मुख्तसर क्या कमेटीज कोरन जिते असन न्याय जे करे तालीम हासिल कर वजन त उते दर्जा ऐं वर्षी वेठा आहिनि उहे प्रोफेसर जी सूरत में उहे शागिर्द जी सूरत में उहे जेके शागिर्द उहे कहिड़ा शागिर्द उन्हनि जी निशानदेही थियणु घुरिजे त पलीअ साहब जॾहिं सिंधी शागिर्दरी जो वजूद पियो तॾहिं हिन इदारनि में दहशतगर्दी हथियार कब्ज़ो तॾहिं बि पलीअ साहब चयो शटा अॼु बि चऊं था शटा तालीम जे अंदरि असीं कॾहिं बि इहा मज़ाक कॾहिं बि इहा रात बर्दाश्त न कंदासीं त तव्हां हथियार खणी अचो ऐं तव्हां असांजे इदारे खे तबाह कयो सिंध खे हिकु तरफ़ तां नशो ॾिनो आहे हिकु तरफ़ तां धाड़े ॾिना आहिनि ऐं तव्हां कराची में शहरी दहशतगर्द विहारिया आहिनि टियों वरी तव्हां सिंध जे इदारनि में पिणु दहशतगर्द पाण मुतारिफ़ करायो इन समूरी सूरत में सिंधी शागिर्द तहरीक जा अवली मुतालबा आहिनि दोस्त चयो त सिंधी शागिर्द तहरीक जो पहिरियों मुतालबो शागिर्द यूनियन जे लाइ हुजणु घुरिजे त बाबा सभ खां पहिरियां जॾहिं बि असीं कंहिं ॻाल्हि ते वेंदासीं पहिरियों मुतालबो शागिर्द यूनियन जो हूंदो आहे उहा असांजी अवली दर्ज आहे ऐं असांजी सोच मुनक़द आहे पाण जे मज़हबी तौर रहमतुल्लाह अलैहि इस्लाम पढ़ंदा तीअं शागिर्द यूनियन जो असांजी ॻाल्हि उहा अवल तरजीह ते हूंदी आहे पहिरीं तरजीह ते हूंदी आहे छो त सिंधी शागिर्दरी सम्झे थी त जेसिताईं शागिर्द यूनियन बहाल न हूंदी जेसिताईं शागिर्दनि खे सियासत जो हक़ न हूंदो तेसिताईं हिन मुल्क ऐं रियासत जी इस्टेब्लिशमेंट फबी सघे थी पर जहिड़ी शागिर्द यूनियन बहाल थी तॾहिं हिन जा जेके इहे पंहिंजा ही जेके कर्नल जनरल हुकूमत में वेठल ही जेके काबोरा ऐं ही पीर मीर इन जा तरा वेड़ ॾींदा ऐं उते अवाम जी हुकूमत हूंदी शागिर्द जी हुकूमत हूंदी अवाम दोस्त हुकूमत हूंदी ऐं असां इन्क़लाब जी हुकूमत हूंदी ऐं असां ई जिते किथे पंहिंजा ही ॻाल्हि झंडा उते हूंदा पंहिंजा ॻाल्हि गीत हूंदा रक़्स हूंदा उहा सेक्युलर सिंध हूंदी ऐं सभ खां ॿियो मुतालबो कराची जे अंदरि ऐं सिंध जे ॿियनि इदारनि जे अंदरि हिकु त हॉस्टल आहे पर जिते हॉस्टल आहे उते हिन रेंजर्स विहारे छॾी आहे बाबा तव्हांखे कहिड़ी बुक आहे हेॾी तव्हां वटि बजेट आहे तव्हां नई हॉस्टल ठाहे पए सघिया पर तव्हां उहो हथियार ॾियो था त जेको शागिर्द यूनिवर्सिटी जे अंदरि हिन वॾी पोशन जे रूप में हथियार ॾिसंदो उहो सम्झंदो त ही दहशतगर्द असांखे मारींदा या ही असांजो बचाव कंदा तव्हां छा था सम्झो ही जेके यूनिवर्सिटी जे अंदरि हॉस्टल ते कब्ज़ाखोर वेठा आहिनि इहे असांजा सॼणा आहिनि या दुश्मन आहिनि इहे तालीम जा दोस्त आहिनि या दुश्मन आहिनि ऐं जेके ही जेका हुकूमत आहे उहा जेका टोटल 1% तालीम लाइ बचे रहे थी इहा शागिर्द जी दोस्त आहे या दुश्मन तंहिं करे सिंधी शागिर्द तहरीक सम्झे थी त ही दुश्मन आहिनि नौकरियुनि जो हिकिड़ो बंदि थियणु घुरिजे ऐं SPSC में मेरिट जे बुनियाद ते सिंध जे नौजवान खे मौक़ा ॾिना वञनि तव्हां सभिनी जी महिरबानी जीअं सिंध जीअं फिक्रे पई आवामी तारीख जो नकली जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर साहब जी के बोल तकलीफ कर वक्त सरकशा अदल खां सर उन्हें तो कोड़ जे फोड़े सगी रोक जे रोके सगी रोक जे रोके सगी सिंधी शागिर्द तहरीक के जसो जे जंहिं हिन कशीद सूरत हाल ऐं हालतुनि में शागिर्दनि जे मसइलनि मुताबिक़ ही सेमिनार नंढड़ो को कोठायो आहे ऐं उन्हनि खे मुबारकबाद ॾियां हिन वक़्तु जेकी सूरत हाल दुनिया जी आहे दुनिया सां गॾोगॾु जेकी सिंध जी सूरत हाल आहे असांजे मुल्क पाकिस्तान जी सूरत हाल आहे उनमें शागिर्दनि जो ख़ासि तौर ते यूथ जो जेको किरदारु जुड़े थो उहो इंतिहाई संगीन इंतिहाई वक़्ताइतो काराइतो समाजी तब्दीली इनकलाब में उन्हनि खे जेको किरदारु अदा करणु खपे उहो कलीदी किरदारु मां सम्झां थो उहो नौजवान जो आहे उहो शागिर्दनि जो दुनिया में जेकी बि तब्दीलियूं आयूं आहिनि जिते बि दुनिया में इनकलाब आया आहिनि वो फ्रांस जो इनकलाब हुजे रूस जो इनकलाब 1917 जो हुजे या चाइना में जेकी तब्दीली आई
1919 जी शागिर्द जदोजहद बीजिंग यूनिवर्सिटी मॉस्को यूनिवर्सिटी जा शागिर्द जंहिं अंदाज़ सां इनकलाब जो दस्तो थी ऐं अॻियां निकिता उहा दुनिया जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे। 1968 में पेरिस कम्यून पेरिस में जेकी जदोजहद थी उन में जेको शागिर्दनि जो किरदारु हो उहो लाजवाब किरदारु हो। जॾहिं 1950 खां पोइ दुनिया में नयूं तब्दीली जी लहर आई ऐं अवामी जमहूरियतूं मज़बूत थियण लॻियूं, दुनिया जूं जेके दर्सगाहूं हुयूं, दुनिया जा इल्म हुया, मादरे इल्म हुयूं, उहे यूनिवर्सिटियूं उन्हनि जे मुल्कनि जूं उतां जे क़ौमुनि जूं ज़हनी तरह सां शऊरी तरह सां आबियारी कंदे उतां जे शागिर्दनि पंहिंजी क़ौम सां बीही नवां दुनिया में इनकलाब खे बर्पा कया। उन वक़्तु जॾहिं असांजी सिंध यूनिवर्सिटी सिंध जे लाइ हिकिड़ा नवां ख्वाब नयूं ख्वाबनि जूं ताबीरूं आणण जे लाइ उते शागिर्दनि जी जॾहिं आबियारी कई वई ऐं 4 मार्च जी जदोजहद में जेकी सिंध जे शागिर्दनि जी लहर हुई, सिंध जे शागिर्दनि जो उभार हुयो ऐं उन्हनि जी जेकी शऊरी गॾप हुई उन सॼी हिन माहौल खे गरमाए छॾियो। उन खां पोइ जॾहिं पाकिस्तान जे अंदरि मार्शल लॉ लॻी जनरल ज़िया जी, त उन जनरल ज़िया जी मार्शल लॉ में सिंध जे शागिर्दनि जो सिंध यूनिवर्सिटी जो जेको किरदारु हो उहो तमामु ज़बरदस्त किरदारु हुयो ऐं उन किरदार खे ख़तमु करण जे लाइ सिंध जे अंदरि सिंध जे यूनिवर्सिटियुनि में दानिस्ता तौर ते हिकिड़ी रिथाबंदी तहत उतो गुंडा भर्ती कया विया ऐं यूनिवर्सिटियुनि जे अंदरि तालीम खे फ़रोग़ ॾियण जे बजाय इलेक्शन कॉप जो कल्चर मुतारफ़ करायो वियो। धाड़ेलनि जी लोध जेकी अंदरूनी सिंध में वञी माण्हुनि खे लुटफुट कंदी हुई, उहे धाड़ेल सिंध यूनिवर्सिटी उन्हनि जे लाइ आमादगाह बणी वई। अहिड़े तरीक़े सां सिंध जे शागिर्द खे उन जी तालीम खे उन जी तरक़ी खे उन जी रोशन ख़्याली खे हिकु मनसूबाबंदी तहत धक रसायो वियो ऐं सिंध जे शागिर्दनि जा तालीम जा जेके दरवाज़ा हुया उहे बंदि कया विया। तालीम जे इदारनि में यूनियन ते पाबंदी लागू कई वई। आमिरतुनि जे दौर खां वठी जेकी पाबंदी लागू कई वई हुई उहा वॾी हैरान कुन ॻाल्हि आहे त हिन वक़्तु जॾहिं शागिर्द ई दुनिया में हिकिड़ो मुल्कनि जो क़ौमुनि जो बुनियादी अंसर थिए थो तरक़ी जो ऐं उनखे ताक़त में तब्दील करण जो, उन शागिर्द जा ज़हन बंदि करे उन्हनि जी तालीम ऐं कलम खसे उन्हनि खे सॼी क़ौमुनि खे यरगमाल बणाए। सिंध जे शागिर्द में उहे सलाहियतूं मौजूदु आहिनि। सिंध जे शागिर्द खे जेकॾहिं उन्हनि जी रस्ता रोक न कई वञे त सिंध जो शागिर्द हिन सॼी सूरत में हिकिड़ो इंतिहाई ज़बरदस्त किरदारु अदा करे सघे पियो, पर ही रिथाबंदी सां सिंध जे शागिर्द खे कमज़ोर कयो वियो आहे। तव्हां ॾिसो त सिंध में तोड़े पाकिस्तान में हिन वक़्तु को बि इदारो कोन्हे जेको साफ़ रखंदड़ हुजे, जंहिं ते वेसाह करे सघिजे, जंहिं ते यकीन करे सघिजे त ही इदारो आहे जेको हिन क़ौम जे लाइ मशअले राह बणजंदड़ शागिर्दनि खे उन्हनि जी इल्मी तरह सां आबियारी थी सघे थी। अहिड़ो को बि इदारो कोन्हे जंहिं ते फ़ख्रु करे सघिजे हीअ आहिनि असांजे हुक्मराननि जा हाल, हीअ आहिनि असांजे हुक्मराननि जा कम जिन सॼी क़ौम खे सॼे मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। ऐं तव्हां हिननि जे कहिड़े कहिड़े हिननि जे नेमतुनि जो तव्हां इनकार कंदो, कहिड़ियूं नेमतूं हिननि जूं बयानु कजनि त 1947 में पाकिस्तान जे नाले सां जेको मुल्क ठहियो उन मुल्क खां पोइ हिननि कीअं मार्शल लॉ ॾिनियूं, कीअं पंहिंजे चूंडियल वज़ीर आज़म खे क़तल करायो, कीअं हिकु रिथाबंदी सां सॼी क़ौम खे यरगमाल करे क़ौमुनि जे वसीलनि ते काबिज़ थी करे ऐं एजेंट थी अमरीकी साम्राज्य जो अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो सरमायो बणिजी ऐं पंहिंजी क़ौम जे रस्ता रोक करे छॾी आहे। हिन सॼी सूरत में शागिर्दनि जे लाइ ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ उन्हनि जी फिक्री रहनुमाई जे लाइ
उन्हनि जी फिक्री रहबरी जे लाइ शागिर्दनि जी जिदोजहद खे शागिर्दनि जी यूनियन खे बहाल करणो पवंदो। जेकी कानून साज़ी थींदी उहा मुल्की इस्टेब्लिशमेंट जे चवण मुताबिक़ थींदी, उन जी रज़ा मुताबिक़ थींदी ऐं हर रोज़ ही नओं नाटक कंदा त कीअं क़ौमुनि जा वसीला कीअं फुरलुट कजनि। बलोचिस्तान सॼो हिन जे ख़िलाफ़ लॻो पियो आहे। केपीके ॾिसो सॼी गवर्नमेंट हिकु चूंडियल गवर्नमेंट केपीके जी उहा इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ आहे। सिंध जे लाइ लखे एकड़ सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मनि जे नाले सां हिननि वफ़ाक़ जे हवाले करे छॾियूं आहिनि। उन ते को पुछण लाइ तयारु कोन्हे को। पीपल पार्टी तो जी जेकी पाण खे चूंडियल धुर चयो पई उहा हिन साज़िश में शामिल आहे। उन सिंध जी ज़मीनुनि जे विकिरे में गदारी वारो किरदारु अदा कयो आहे, मौक़े ते वसाए वारो किरदारु अदा कयो आहे। इन्हनि जी रफ़्तार रोक करणी पवंदी। सिंध जे शागिर्द खे पंहिंजी तालीम सां गॾु पंहिंजे इनकलाबी जोर सां गॾु पंहिंजी सिंध जा वसीला बचाइणा पवंदा। हिन वक़्तु कारूंजर असांजो ख़तरे में आहे, हिन वक़्तु असांजी धरती ख़तरे में आहे, असांजी तालीम ख़तरे में आहे। हिन वक़्तु सरदार शाह जी पंहिंजी स्टेटमेंट आहे 80 लख खां वधीक, ही तो चवे 80 लख खां वधीक शागिर्द स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। ऐं चवंदो 80 लख न करोड़ खां वधीक शागिर्द स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि ऐं घणनि स्कूलनि में ही सहूलियतूं ॾेई सघिया आहिनि। वही ॾिसो त स्कूल में बाउंड्री कोन्हे का, स्कूल में बिल्डिंग कोन्हे का, स्कूलनि में वॉशरूम कोन्हे को, स्कूलनि में किताब कोन्हे को ॿारनि जे पढ़ण जे लाइ। समूरी बजट करप्शन जे ज़रिए खाई पिया वञनि ऐं अवाम खे हिन वक़्तु बेयारो मददगार निधन को कयो वियो आहे। सिंध जे माण्हू खे हिन वक़्तु चारई तरफ़नि खां घेरो आहे। क़ौमी सरदार खे असांजे वसीलनि ते घेरो आहे, इस्टेब्लिशमेंट जो असांजे मथां घेरो आहे, असांजे नौजवान जे मथां घेरो आहे ऐं हिन जेकी कोड़की में विहारियल असांजूं जेके पार्टियूं आहिनि पीपल्स पार्टी समेत उन्हनि जो ख़ुदि अवाम जे ख़िलाफ़ घेरो आहे। इन सभिनी घेरनि खां निकिरणो पवंदो असांखे। उन्हनि जे निकिरण जे लाइ असांजे शागिर्द खे बाशऊर हुजनि, शागिर्द खे जिदोजहद जे मैदाननि में अचणो पवंदो। जेकॾहिं शागिर्द रोडनि ते न ईंदो, शागिर्द जिदोजहद जे मैदान में न ईंदो त हू तब्दीली जो मोहर बणिजी न सघंदो ऐं पंहिंजी असीं क़ौमी वसीला बचाए न सघंदासीं। तंहिंजे करे हिन वक़्तु वक़्त ऐं हालतुनि जी इहा तक़ाज़ा आहे, वक़्त ऐं हालतुनि जी इहा घुर आहे त सिंध जो शागिर्द नए इल्मनि सां जदीद नज़रियनि सां पाण खे सरशार करे, किताबनि सां राग़िब थिए ऐं ही जेके ॾिसो था न अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे ऐं इंटरनेट जे दौर में जेको AI जो इस्तेमालु थिए थो उहो बि मनफ़ी थिए थो। तव्हांखे AI बि किथे किथे भणाईंदी, तव्हांखे सही नज़रियो सही सोच खां रोकींदी। तव्हां उन खां जॾहिं पुछी ॾिसो अवामी जमूरियतूं कीअं अॻियां ईंदियूं आहिनि, दुनिया में उन्हनि जो किरदारु छा आहे, त तव्हांखे हू ग़लति राह ॾिसींदी, सही न ॾिसींदी। छो त ख़ुदि जेके असांजूं नयूं जेके असांजूं AI आहे या जेके एप्स आहिनि उहे ख़ुदि सरमाएदार दुनिया जो अलाइकार बणियल आहिनि, उन्हनि जे हथां फैलायल आहिनि। तंहिंजे करे असांखे मुकमल तौर ते उन्हनि ते न आहे भाड़ो, जदीद इल्म सां गॾु बि रहणो आहे, पर पंहिंजी सोच सां, पंहिंजी सम्झ सां, पंहिंजे नज़रिए सां, पंहिंजे अक़ुल सां, पंहिंजे फ़हम सां, संजीदगी सां पंहिंजी क़ौम जी नुमाइंदगी करणी आहे, अॻियां अचिणो आहे। हर शागिर्द खे पंहिंजी क़ौम जो भरजल थियणो आहे। हिन वक़्तु ही ज़िम्मेवारी सिर्फ़ पॉलिटिकल पार्टी जी न आहे, सिंध सभिनी जी आहे, सिंध शागिर्द जी बि आहे, सिंध हारी जी बि आहे, सिंध मज़दूर जी बि आहे, सिंध औरत जी बि आहे, सिंध मर्द जी बि आहे, सिंध हर माण्हू जी आहे। तंहिंजे करे हर माण्हू खे हिन वक़्तु उथणो पवंदो, बाशऊर थियणो पवंदो। ख़ासि तौर ते शागिर्द जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे। जेको पढ़े थो, जेको तेज़ आहे, समाजी तब्दीली में उनजो किरदारु आहे सॼी दुनिया में, उनखे बाशऊर थियणो पवंदो, इल्म सां जदीद इल्म सां हथियार थियणो पवंदो ऐं जदीद नज़रिए सां। जेको हिन वक़्तु जदीद नज़रियो सॼी आलमी दुनिया में जेको तरक़ी पज़ीर आहे ऐं सरमाएदार दकियालूस निज़ाम खे जेको धक रसाए थो, उन शऊर सां, उन इल्म सां, उन सम्झ सां अॻिते वधणो पवंदो। शागिर्द खे मज़बूत करणो पवंदो, सिंध खे मज़बूत करणो पवंदो, तॾहिं असीं तब्दीली आणे सघूं था। GSM